बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई बंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त अवां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम सुबुह में राण साण खणी मौजूदु आहियां। उमेद कयां थी त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं जेकॾहिं ठीकु न बि आहियो त तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। ऐं मौसम जेकॾहिं थोरो ॾिसिजे त ठीकु मौसम नॉर्मल आहे, सुठी मौसम आहे ऐं कमकार माना आराम सां थी सघनि पिया। न त हूअं हिन महीने में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। क्लाइमेट चेंज जे करे असांखे घणियूं तब्दीलियूं नज़र अचनि पियूं ऐं कमकार जेको आहे न माना घणी मौसम गरम हुजे थी या घणी मौसम थधी हुजे थी त थोरो माण्हूअ जो जेको पंहिंजो स्केड्यूल हूंदो आहे न उहो किथे न किथे थोरो घणो डिस्टर्ब थींदो आहे, छो त वरी मौसम जे हिसाब सां एडजस्ट थियणो हूंदो आहे। अच्छा, स्कूल्स जी ॻाल्हि आउं ज़रूरु करणु चाहींदमि। स्कूल्स हिन वक़्तु रवां दवा आहिनि, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, छो त असां वटि जेका बि सूरत हाल साम्हूं अचे थी, भले दुनिया जे मुल्कनि में जंग जा ऐलान हुजनि, पर उनजो इम्पैक्ट पूरो जो पूरो असां जहिड़े मुल्क ते पवंदो आहे। ऐं सभ खां वधीक डिस्टर्ब असां वटि एजुकेशन थींदी आहे। एजुकेशन जा असांजा जेके इदारा आहिनि उहे तमामु घणा डिस्टर्ब थींदा आहिनि ऐं चयो वेंदो आहे त कंहिं बि क़ौम खां जेकॾहिं तालीम वठी वठो त पोइ उहा जेका आहे न सुजाॻ कोन थी सघंदी आहे। ऐं तालीम जा रस्ता जेकॾहिं बंदि थियनि, उते जेकॾहिं रंडकूं हुजनि, उते जेकॾहिं बार बार उते रोक थाम थिए त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते घणा प्रॉब्लम्स पोइ जनम वठनि था। ऐं जिते तालीम सुठी आहे, जिते ट्रांसपोर्ट सुठी आहे, जिते हेल्थ जा इदारा सुठा आहिनि त पोइ उहे क़ौमूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुठे अंदाज़ में तरक़ी कनि थियूं। मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे हिन वक़्तु उहा फ्रांस में मौजूदु आहे। उते ॿोलीअ जो मसइलो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे उतां जी ॿोली ॻाल्हाइणी पवे थी। त मां हुन सां ॻाल्हायो, मां हुनखे चयो त न तोखे हितां जी सभ खां सुठी ॻाल्हि कहिड़ी लॻी आहे। उन चयो त मां पंहिंजी नंढड़ी खे वठी वई आहियां ऐं एज़ अ वर्कर माना मूंखे उन मुल्क जी मां रहवासी न आहियां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पाकिस्तान मां वई आहे, ग्रीन कार्ड उन वटि कोन आहे, पर उनजे बावजूदि बि मां हिकु नंढी वर्कर आहियां। मुंहिंजी नंढड़ी जी जेका तालीम आहे उहा फ्री आहे ऐं जेकॾहिं असांजी तबियत सेट न थी रहे ऐं असांखे डॉक्टर ॾे वञिणो पवे थो त हिकु लेटर मिले थो पंहिंजे इदारे मां, उहो असां खणी वञूं था ऐं जेके असीं पैसा ॾियूं था उहे असांखे बाद में वापसि मिलनि था। त मां 2 मिंट जे लाइ सोचां पई त दुनिया जा मुहज़िब मुल्क ईअं ई हूंदा आहिनि, उते जा रहंदड़ जेके बि माण्हू हुजनि उन मुल्क जा हुजनि या ॿाहिरां उहे माण्हू अचनि, उनखे जंहिं अंदाज़ में वेलकम कनि था, जंहिं अंदाज़ में उन्हनि खे स्पेस ॾियनि था, उते एजुकेशन फ्री आहे, हेल्थ जा इदारा सुठा आहिनि, त पोइ माण्हू खे छा थो खपे। माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पोइ पंहिंजी तरक़ी जी तरफ़ अॻियां वधंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे सेट करण जो सोचींदो आहे। ऐं हिकु माण्हू जेकॾहिं किथे पंहिंजी कंहिं ख़ानदान मां निकिरे थो ऐं सेट थिए थो त पोइ उहो पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे ख़ानदान खे ज़रूरु सपोर्ट कंदो आहे। नाज़रीन, अॻियां वधूं था ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में कंदासीं। ईअं असां सभिनी खे ख़बर आहे जेका जंगी सूरत हाल दुनिया में आहे, उनजो इम्पैक्ट असांजे मुल्क ते छा पवे थो, उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु उहा शख़्सियत मौजूदु आहे जेके पंहिंजे कम जे हवाले सां हमेशह तमामु घणो मशहूरु रहिया आहिनि। उन्हनि जो कमु उन्हनि जी सुञाणप रही आहे ऐं पाण सूफ़ी हिकिड़ी सिंफ़ रखनि था, उहा सूफ़ी सिफ़त रखनि था। मुख़्तलिफ़ स्टेजिस ते असां उन्हनि खे ॾिठो आहे, ॻाल्हाईंदे ॾिठो आहे, उन्हनि खे रक़्स कंदे असां ॾिठो आहे। पाण जनाब शोबिज़ जे हवाले सां सुठी ॼाण रखनि था, फैशन जे हवाले सां सुठी ॼाण रखंदा आहिनि। तव्हांखे भली कार चऊं था, द वन एंड ओनली सैयद फिदा हुसैन शाह साहब। वेलकम चऊं था सर तव्हांखे हिन प्रोग्राम में। कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जे एहसान, महिरबानी। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। इलाही ॾींहंनि खां पोइ सर तव्हांजी अपीयरेंस आहे असांजे प्रोग्राम में ऐं कलर ॾाढो ब्राइट पातो आहे, तव्हां ॾाढो ज़बरदस्त कलर पातो आहे। मौसम जे यस, बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, मौसम जे हिसाब सां। ऐं खोड़ सारियूं तव्हां सां ॻाल्हियूं थींदियूं अॼु जे प्रोग्राम में। जनाब 2 नंबर सीट ते मूंसां गॾु हिकु बहितरीनु उस्ताद मौजूदु आहिनि। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण गाइड बि स्टूडेंट्स खे करे रहिया हूंदा आहिनि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजो मौक़िफ़ रखंदा आहिनि, ॾाढो सुठो पढ़ंदा आहिनि, सुठी ॼाण उन्हनि खे आहे। हिकिड़ो हूंदो आहे त हिकिड़ो माण्हू ॾाढे सुठे अंदाज़ में पढ़ंदो आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सुठो पढ़ंदा आहिनि ऐं सुठे अंदाज़ में डिलीवर बि करे रहिया हूंदा आहिनि। त पाण जनाब उन्हनि मां ई आहिनि। मां ॻाल्हि करे रही आहियां इमरान अली नूनारी साहिब, जिन जी पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि सिंध यूनिवर्सिटी में। तव्हांखे सर भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर, मौसम सुठी आहे? हाँ, मौसम बहितरीन। अप्रैल जे महीने में बरसातुनि जो बि ॿुधायो वञे पियो, कीअं ॾिसो पिया मौसम खे?
मौसम अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास आहे। अप्रैल जे महीने में कंहिं लिखियो, मूं सोशल मीडिया ते पढ़ी रहियुसि, अप्रैल जे महीने में मां फर्स्ट टाइम ज़िंदगी में ॾिठो आहे हाँ त माण्हू स्वेटर ऐं टोपियूं पातल आहिनि। हाँ बिल्कुल यानी मौसम तमामु बहितरीनु आहे, बिल्कुल कमकार बि करे सघे थो माण्हू। ऐं जेको आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त एजुकेशन जे हिसाब सां इम्तिहान बि आहिनि, न त हिन महीने में गर्मियूं थींदियूं आहिनि, ॿारड़ा या गर्मियुनि में इम्तिहान ॾींदा आहिनि, ख़ासि तौर ते उहे इलाइक़ा जेके पसमानदा आहिनि जिते लोड शेडिंग हूअं ई अॻे ई ऑलरेडी असां वटि हली बिल्कुलु वियो ईअं आहे। सिंध में, त पघर बि वहंदा आहिनि, इम्तिहान बि ॾींदा आहिनि ॿारनि जा, हाँ, यानी सही बजाए जो पेपर ते ध्यानु वञे, हू इन परेशानियूं हूंदा आहिनि त पंहिंजा जेके पघर कीअं उगूं ऐं कीअं टाइम स्पेंड कयूं, हे 3 कलाक जेके ॿार उन एग्ज़ाम हॉल में जेको आहे वीचारो एडजस्ट कोन थी जे कंफर्ट ज़ोन ॾिनो वेंदो, कंफर्ट माहौल हूंदो त इंसान जो दिमाग़ बि पोइ हलंदो आहे। दिमाग़ हिकिड़ो पैराशूट वांगुरु आहे, तॾहिं खुलंदो आहे जॾहिं आज़ादु हूंदो आहे मसइलनि खां। सो अगरि आज़ादु हूंदो, लोड शेडिंग जो प्रॉब्लम न आहे, गर्मी जो मसइलो न आहे, वेदर मौसम अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त हली पई आहे। बाक़ी हाणे दुनिया जी मौसम जे ॾिसूं था त गर्मा गर्मी घणी आहे दुनिया में। सो जंगनि जो माहौल हली रहियो आहे ऐं पाकिस्तान में महांगाई उरूज ते चढ़ी वई आहे, पेट्रोल डीज़ल ऐं खाद खुराक जूं शयूं आसमान ते छुअनि पियूं। सो इहे वरी परेशानियूं आहिनि ॿिए तरफ़। सो मौसम हिकु तरफ़ फेवरेट आहे त वरी ॿिए तरफ़ गर्मा गर्मी बि आहे। एग्ज़ैक्टली। अच्छा, उहा जेका मौसम गर्मा गर्मी वारी आहे, मिडल ईस्ट में पूरो जो पूरो हिकिड़ो जेको आहे न जंग जी लपेट में आहे, ऐं असां जहिड़नि मुल्कनि ते सभ खां घणो असरु पवे थो, छा चवणु चाहींदा हो? बिल्कुलु पाकिस्तान खे त डायरेक्ट असरु आहे, मां चयो इनडायरेक्ट बि न आहे। शायदि पाकिस्तान हिकु त उन जूं बॉर्डर्स उन सां मिलनि पियूं, ॿियो उनजो मुस्लिम स्टेट आहे, ऐं टीं वजह जेकी आहे त पाकिस्तान इतिहादी आहे जेको आहे त सऊदी अरबिया जा। पाकिस्तान जो डिफेंस पैक्ट सऊदी अरब सां थियल आहे, ऐं उन खां अलावा जेकर ॾिठो जेकर पाकिस्तान ते इन जंग जा असर पवंदा त इंडिया जी नज़र वरी पाकिस्तान ते हूंदी। यानी तव्हांजो जेको मुखालिफ़ हूंदो आहे हमेशह कंहिं ताड़ में मौक़े में हूंदो आहे त तव्हां बिल्कुलु तव्हां परेशान हुजो, तव्हांखे वधीक उहो परेशान करे सघे। छो परेशानी हालत में जॾहिं तव्हां हूंदा त तव्हांजा ध्यानु उन तरफ़ हूंदा आहिनि, उन मसइले खे हल करण में। तंहिं करे ईरान जी जंग ऐं असरात पाकिस्तान ते आहिनि त तव्हांजो अपोनेंट मुखालिफ़ इहो कोशिशि कंदो त उन मां को फ़ाइदो खणे। ऐं असां ॾिसी रहिया आहियूं हींअर जेकी पाकिस्तान जी जेकी जंहिं पोज़ीशन में हू विढ़ी रहियो आहे, हिकु त अंदरूनी मुल्क में अंदरि महांगाई ख़िलाफ़ु हीअ जेके पेट्रोल गैस ऐं आवाम जूं परेशानियूं आहिनि, एजुकेशन जा मामला आहिनि, हेल्थ जा मामला आहिनि, ऐं वॾे में वॾो जेको मामिलो आहे सिक्योरिटी जो मामिलो आहे। इन सिक्योरिटी माना तमामु वधी वई आहे। हिकु तरफ़ असां जेको आहे जंग विढ़ी रहिया आहियूं अफ़गानिस्तान सां, ऐं इनखे महीने खां मथे 2 महीननि खां मथे थी विया आहिनि त अफ़गानिस्तान सां असांजी जंग आहे। ॿिए तरफ़ ईरान में जंग हली रहे, उनजा डायरेक्ट असरात हिते आहिनि। ऐं 3 नंबर वरी जेको फॉल्स फ्लैग ऑपरेशन जेको चवनि पिया हींअर इंडिया जंहिंजी तयारी करे रहियो आहे, पाकिस्तान उन बि मुंझारे में आहे त उनखे कीअं मुंहुं ॾियूं। ऐं असां रोज़ु बयानात पढ़ूं पिया, हाणे बि ताज़ो पाकिस्तान डिफेंस मिनिस्टर जो जेको बयानु आयो हो त इंडिया हिन को अवॉइड करे त पाकिस्तान ख़िलाफ़ु का फॉल्स फ्लैग ऑपरेशन करे, ऐं इहो तारीख़ में थींदो रहियो आहे, पहिरियों चकर न आहे। गवर्नमेंट इमरान ख़ान जी हुजे या ज़रदारी गवर्नमेंट हुजे, जेके पोयूं गवर्नमेंटूं गुज़री चुकियूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ टाइम ते इंडिया जेको आहे त अहिड़ी हरकत कंदो रहियो आहे, फॉल्स फ्लैग ऑपरेशन पाकिस्तान ख़िलाफ़ु कंदो रहे, कूड़ा इल्ज़ाम हणंदो रहे। पर अल्हम्दुलिल्लाह तोड़े जो 2025 वारी जंग जेकी मुख़्तसिर हुई, जेके 6 डेज़ वॉर हुई इंडिया जे ख़िलाफ़ु, उहा पाकिस्तान खटी ऐं कूड़ी वॾी प्रोपेगेंडा कई हुई इंडिया, पर तंहिंजे बावजूदि हू नाकाम वियो ऐं उनजी साख तमामु ख़राबु थी ऐं पाकिस्तान उन में कामयाबु वियो। बाक़ी ईरान जे जेके जंग आहे उन जा असरात हिकु त असांखे इकनॉमिक त आहिनि ई आहिनि, छो जो जेको वॾो दुनिया में हींअर बहस आहे, जेको मौज़ू आहे, उहो आहे स्ट्रेट ऑफ हार्मोस जेको आहे लंघु, जंहिंमें चवनि था 30% उतां गुज़र ऑयल जो थिए थो दुनिया तरफ़, न ई सिर्फ़ु चाइना रशिया तरफ़ बल्कि ॿियनि ममालिक तरफ़, ऐं उनजे वेझड़ाइनि में जेके मुल्क आहिनि उहे बि मुंझारे डेफिनेटली शिकार आहिनि। सो तंहिंजे करे हिकु त इकनॉमिक इम्पैक्ट आहे, जंहिंजे करे पाकिस्तान में तेल गैस ऐं डीज़ल इहे महांगो थियो आहे, महांगाई थी आहे पाकिस्तान में। ऐं ॿियो नंबर सिक्योरिटी प्रॉब्लम्स आहिनि, छो जो जंग जॾहिं लॻंदी तव्हांजी बॉर्डर्स जॾहिं वेझो आहिनि, नेबर्स कंट्रीज़ आहिनि, त उन जा जेको माण्हू आहिनि तव्हां तरफ़ थी सघे थो अचे, जंहिंखे असां रेफ्यूजी चऊं था, माइग्रेट कनि या, त उन में छा थींदो आहे, इनसिक्योरिटी तव्हांजी वधंदी आहे, छो जो ऑलरेडी तव्हांजी जेकी पॉपुलेशन आहे ऐं ऑलरेडी तव्हां मसाइल में आहियो। जीअं असां हिकिड़ो मिसाल वठूं अफ़गान वार जो, अफ़गानिस्तान जॾहिं रूस जंग विढ़ियो हो 1980 दौरान
या 9/11 खां पोइ अमेरिका जॾहिं जंग विढ़ियो त ज़िया दौरान बि इहा प्रॉब्लम पैदा थिया जंग अफ़गानिस्तान में हुई इम्पैक्ट डायरेक्ट पाकिस्तान में पियो जंहिंमें हीरोन कल्चर ड्रग कल्चर कलेक्शन ऑफ कल्चर ऐं जेको आहे त इनसिक्योरिटी ऐं माइग्रेशन वारो जेको प्रॉब्लम यानी जेको असां चऊं था हिनखे पनाह वठंदा अफ़गानी जीअं वठंदा ऐं हींअर उहे ॾिसो पिया अञा ॾींहों ॾींहुं प्रॉब्लम वधनि पिया उन खां अलावा 9/11 खां पोइ बि प्रॉब्लम्स इहे हुआ दहशतगर्दी ऐं एक्सट्रीमिज़म इंतिहा पसंदी नॉन स्टेट एक्टर्स प्रॉब्लम्स ऐं जंहिंजे करे हीअ अॼु अफ़गानिस्तान सां जंग विढ़ूं पिया सो ही जंग जेकी आहे ईरान जी हीअ का आम जंग न आहे हीअ न अफ़गानिस्तान वारी जंग आहे न इराक वारी आहे न लिबिया वारी आहे न शाम वारी आहे न वेनेज़ुएला वारी आहे छो जो अमेरिका शायदि ईअं सोचे पियो जॾहिं हू जंग विढ़े पियो मूंखे अञा बि बयानु यादि आहे त ट्रम्प चए पियो का ॻाल्हि कोन्हे कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे या हफ़्ते जी ॻाल्हि आहे असां आयतुल्ला ख़ामनाई खे किल कंदासीं उनखे मारे करे ऐं उनजी फ़ौज पाण ई सरेंडर कंदी अवाम रोडनि ते निकिरी ईंदी ऐं हीअ हथ खड़ा करे पाण खे जेको आहे त हवाले कंदा चवंदा त बसि हाणे ख़तमु कयो इहा हुई छा मिसकैल्कुलेशन हिनखे चवंदा जॾहिं तव्हां ग़लति अंदाज़ो लॻायो ॿिए जी ताक़त जो ऐं संज़ू चयो आहे संज़ू हिकिड़ो वॾो स्ट्रेटेजिस्ट आहे चाइना जो 3 BCs 4 BCs जो उन चयो त तव्हां दुश्मन जे ताक़त खे बि सम्झो था ऐं दुश्मन जी कमज़ोरी खे बि सम्झो था त तव्हां 100 मां 100 जंग खटींदव पर जेकर तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ताक़त खे सुञाणियो था ऐं दुश्मन ऐं मुखालिफ़ जी ताक़त खे नथा सुञाणियो त पोइ तव्हां जंग थी सघे थो हिकु बि न खटे सघो ऐं इहा ई सिचुएशन डेवलप थी आहे उभरी आहे ईअं ई बिल्कुलु पिक्चर शो थिए पई त हुन मिसकैल्कुलेशन कयो अमेरिका इसराइल त ईरान जेको इहा ताक़त ॾिठो त आयतुल्ला ख़ामनेई जो 2 ॾींहंनि में अंदरि उन्हनि ज़ाहिर कयो त बाबा हू जेको आहे त असैसिनेट थी वियो आहे किल थी वियो आहे बॉम्बार्डमेंट में पर इहा बि हिकिड़ी थी सघे थो स्ट्रेटजी हुजे ईरान जी त जीअं दुनिया जूं हमदर्दियूं हासिलु करे आयतुल्ला ख़ामनेई खे ॾेखारे करे त विदिन अ डे माना उन्हनि जे लीडर खे छो जो हीअ जंग बि हूअं बि ॾिसूं था अनलॉफुल आहे गैर क़ानूनी आहे बद इख़लाक़ी ते यानी हिकिड़े इख़लाक़ को दायरे को हटियल आहे न को जस्टिफिकेशन आहे न का हुन में प्रूफ आहे सिर्फ़ु इल्ज़ामात लॻाया विया आहिनि उहे बि टाइम बाय टाइम यू टर्न ऐं हींअर चयो वञे थो त अमेरिकन सदर यू टर्न जो बादशाह थी चुको आहे यानी हर रोज़ हिकिड़ी नई स्टेटमेंट त आयतुल्ला ख़ुमाइनी खे जो त थी वियो पर ॾिठो उन्हनि जी स्ट्रेटजीस जेकी आहे यानी पॉलिसी आहे जेकी ठाही हुई आहे मां चवां पियो हींअर अॻिते हली दुनिया में इहे लेसन्स में शामिलु कयो वेंदो दुनिया जे कोर्सिस में शामिलु कयो वेंदो ऐं ईअं ई थींदो आहे मां पाण यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहियां जीअं 2025 में जंग लॻी पाकिस्तान इंडिया जी जेकी पाकिस्तान यानी स्ट्रेटजी एडॉप्ट कई इंडिया जे ख़िलाफ़ु चवनि पिया दुनिया में हाणे इन जो लेसन ॾिनो वेंदो आहे मां न पिया चवां बल्कि अमेरिकन ऐं UK जा स्कॉलर्स ऐं एनालिस्ट बि इहा ॻाल्हि ईअं ई साॻी जेकी स्ट्रेटजी जेकी हिन जोड़ जक कई आहे जंग जी हिकमत अमरी ईरान जोड़ी आहे त उन जा लेसन्स ॿारनि खे ॿुधाया वेंदा ऐं शामिलु कया वेंदा कोर्सिस में त कहिड़े क़िस्म जे हिकिड़े सुपर पावर खे ऐं दुनिया जी इसराइल बि को आम मुल्क न आहे ऐं इहा रिपोर्ट आहे ऐं वंस हिकिड़ी ईमेल बि कई सेक्रेटरी ऑफ द स्टेट कोलिन पाउल तव्हांखे शायदि यादि हुजे जेको आहे त 2005, 6, 7 जी ॻाल्हि आहे उन टाइम त इसराइल चए जेको आहे त घटि में घटि 200 एटम बम रखे थो इहा रिपोर्ट्स हुयूं माना इहे रिपोर्ट्स आहिनि त जेकॾहिं बम उहो रखे थो त उहो ताक़तवर आहे उन सां इहो महाॾो अटकाइणु उन जे ख़िलाफ़ु विढ़णु ऐं अमेरिका ख़ुदि जेको दुनिया खे चवंदो आहे मां चाहियां थो हीअ थी वञे त उहो तक़रीबन थी वेंदो आहे पर हींअर जेको ॾिसूं जेकी ट्रम्प जी डिप्रेशन आहे जेके उनजा बयानात आहिनि ख़ासि तौर कल्ह जो जेको बयानु आहे एक्ज़ैक्टली मां चाहियां पई त इन ते ई तव्हां डिस्कस कयो हर ॿिए ॾींहं खां पोइ जेको आहे न बल्कि हर ॾींहं खां पोइ हुनजो जेको स्टेटमेंट आहे ट्रम्प जी उहा अलाए छो चेंज थी वेंदी आहे ऐं सम्झ में ईअं ईंदो आहे त शायदि उहो जो कंहिं भोलड़े वटि हिकिड़ो नारियल न अची वेंदो आहे हुनखे पियो फेराईंदो आहे ऐं ॾिसंदो आहे त उहो सुराग किथे मिले थो ट्रम्प जे हथ में लॻे थो दुनिया इन तरह अची वई आहे न उहो ॿुधायूं जीअं मिसकैल्कुलेशन थी हाणे ॾिसो त घणे वक़्त खां पोइ छो जो इहे कोशिशि कंदा तव्हां मुखालिफ़ त शिया सुनी जीअं कॉन्फ्लिक्ट आहे एथनिक कॉन्फ्लिक्ट्स आहिनि पाण में उभारे रिलीजियस कॉन्फ्लिक्ट खे उभारे करे हिक ॿिए ख़िलाफ़ु नफ़रत पखेड़ियो पर घणे वक़्त खां पोइ घणे अरसे खां पोइ हीअं ॾिठो वञे त शिया सुनी हिकिड़े पेज ते
हिकिड़ी टेबल ते अची चुका आहिनि, यानी इतिहाद जुड़ी चुको आहे। हींअर इअं न सोची रहिया आहिनि को बि मुल्क या माण्हू ख़ासि तौर ते मुल्क लीडरनि खे छॾे ॾियो, छो जो असां जेको हाल ॾिसूं पिया अरब मुल्कनि जो जेके आहे त छा आहे उन्हनि जी पोज़ीशन, ऐं जेको कल्ह टियों उन्हनि करारदाद पेश कयो जेको ईरान ख़िलाफ़ु, उहो पास त न थी सघियो हालांकि, उहो बि वरी अजब जी ॻाल्हि आहे, उहा वॾी स्टोरी आहे हिकिड़ी, त कीअं माना फ्रांस बि जेको इतिहादी आहे USA जो, उन बि उनखे वीटो कयो आहे। न सिर्फ़ु चाइना ऐं रशिया त कयो, पर फ्रांस, इहा हिकिड़ी तजुब जी ॻाल्हि आहे, तमामु हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। फस्ट टाइम अहिड़ो थियो आहे जो अमेरिकन जो मुखालिफ़ ऐं उन जी फेवर में ऐं अमेरिका जे अगेंस्ट में को वीटो पावर यानी करे नो करे उन रेज़ोल्यूशन जो पास न थियो। सो जेकी ॻाल्हि करे त शिया सुन्नी जेको कॉन्फ्लिक्ट आहे, नफ़रत आहे, घणी हद ताईं तमामु घटिजी चुकी आहे, हाणे हिकु पेज ते थी चुका आहिनि, ऐं सॼी दुनिया जूं, बल्कि न ई सिर्फ़ु मुस्लमान मुल्कनि जूं, शिया हुजे सुन्नी हुजे कहिड़े बि रिलीजियस सां या वास्तो हुजे, भले क्रिश्चन हुजे, अमेरिका में ॾिसो, UK में ॾिसो, फ्रांस में ॾिसो, जर्मनी में ॾिसो, चाइना, रशिया, हर जॻह ते ईरान जी जेको आहे सपोर्ट थी रही आहे। ऐं माण्हू ख़ुदि जेको आहे त अमेरिका में ट्रम्प ख़िलाफ़ उथिया, नो किंग जा नारा लॻाया, असांखे बादशाह अहिड़ो न खपे। ऐं UK में, इसराइल में ख़ुदि इसराइली माण्हुनि, ऐं इसराइल त वॾी भयानक हिकिड़ी स्टोरीज़ मां पढ़ां पियो रोज़ बरोज़, जेके अचनि पियूं उन्हनि जूं अंदरूनी स्टोरी, जेके मीडिया ते नथियूं ॾेखारियूं, छो मीडिया ते पाबंदी आहे, ऐं तव्हां ॾिठो त मीडिया वारनि खे बि क़तल कयो वञे थो, जेके अहिड़ी रिपोर्ट, हाणे ताज़ी जेको जर्नलिस्ट हुई उनखे बि क़तल कयो वियो इसराइल फोर्सिस तरफ़ां, सिर्फ़ु रिपोर्टिंग करण जे चकर में। त उहो त उनखे सेंसरशिप लॻल आहे, छो जो मीडिया आज़ादु न आहे त तव्हां का ख़बर न पवंदी छा पियो थिए, ऐं मीडिया जी आज़ादी लाज़िम आहे, ऐं इहो हिकिड़ो बेसिक राइट आहे इंसान जो ऑफ द इंफॉर्मेशन, ॼाण हासिलु करे। जीअं हाणे हिते वेठा आहियूं असां जंग जी ॻाल्हि कयूं त आवाम पूरी ॿुधी रही आहे मीडिया ते, इनखे चवंदा आहिनि फ्रीडम, त उते को इन सेंसरशिप लॻी पई आहे, त ॿुधण में इहे ख़बरूं अचनि पियूं, न ई सिर्फ़ु आवाम उथी आहे, बल्कि उन जी फ़ौज बि जे अंदरि बि जेको आहे फ्रेगमेंटेशन शुरू थी वई आहे, यानी बग़ावत हिकिड़े क़िस्म जी। ऐं जीअं ट्रम्प ॻाल्हि करे रहिया त मूं ज़मीनी फोर्सिस लाहींदुसि हिते, ऐं जेको आहे त इन ॿेट ते कब्ज़ो कंदुसि ऐं आयल ते कब्ज़ो कंदुसि, इहा हिकिड़ी ख़तरनाक गेम हूंदी, छो जो जेके इसराइली फोर्सिस आहिनि महीने खां मथे जंग जेको आहे त लॻी चुकी आहे, हू हींअर थकिजी चुका आहिनि, ऐं उन्हनि वटि एतिरो जेको मटीरियल आहे, जेको वेपन आहे, जीअं चवंदा गोलियूं आहिनि, जे तव्हां गोलियूं ख़तमु थी वियूं तव्हां कीअं दुश्मन सां विढ़ंदव, हिकिड़े वटि यानी पायल ऑफ द वेपन्स आहे, ॿिए वटि गोलियूं ख़तमु थी वियूं आहिनि, उहे थकिजी चुका आहिनि, ऐं उन्हनि वटि हूअं बि हाणे ॾिसो डिफेंस सिस्टम जेको आहे, जेको इंटरसेप्ट सिस्टम जेके चऊं था, जेके मिज़ाइल खे रोकींदा आहिनि, उहो तक़रीबन हाणे ख़तमु थी चुको आहे। त इसराइली फोर्सिस माना उनजे कमांडर इन चीफ जेको आहे चयो आहे त असां हीअ जंग नथा विड़ी सघूं वधीक, ऐं ख़ासि तौर ते ज़मीनी फोर्सिस नथी विड़ी सघनि। उते इन तरह जी ॻाल्हि थींदी रही आहे, या जेके उहे आर्मी जा उन्हनि जा माण्हू आहिनि उहे सुसाइड कनि था, त भई असांखे वधीक जेको आहे सो माण्हुनि खे नाहे मारणो, हुननि जे अंदरि पाण हिकिड़ो डिप्रेशन जेको आहे न उहो वधी वियो आहे, ऐं सभु ॻाल्हियूं उनखे वधीक कंटिन्यू कयूं था, पर थोरो जेको आहे एग्ज़ामिनेशन सिस्टम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। बोर्ड जा एग्ज़ाम्स कुझु डिले थियण, ऐं असां वटि जेको एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे उहो तव्हां ॾिठो आहे, कुझु बोर्ड जे अंदरि तब्दीलियूं नज़र अचनि पियूं, कीअं ॾिठियूं आहिनि, अव्हां छा चवणु चाहींदव? बहितरीनु ॻाल्हि आहे, जेकॾहिं एजुकेशन लाइ कुझु क़दम खयां वञनि था, ऐं सख़्तु क़दम, जी हा, छो जो जिथे तव्हांजी कॉपी कल्चर हुजे, जिथे चीटिंग जो सिस्टम हुजे, जिथे लेनेंसी हुजे घणी शागिर्दनि खे, त उते मां चवंदुमि हूअं चवंदा आहिनि डिक्टेटरशिप या डेमोक्रेसी, त डेमोक्रेसी इज़ द बेस्ट पॉलिसी ऐं बेस्ट फॉर्म ऑफ द गवर्नमेंट, पर एजुकेशन जे पॉइंट ऑफ व्यू सां जेतिरा सख़्तु तव्हां क़दम खणंदव ओतिरो तव्हां लाइ वधीक आहे, छो जो ॿार खे जंहिं तरफ़ मोड़ींदव उहो उन शिप वांगुरु आहे, रेडार वांगुरु आहे, जंहिं तरफ़ मोड़ियोसि, त तंहिंजे करे जेकॾहिं एग्ज़ाम में सख़्ती थिए थी ऐं कापी खे बंदि कयो वञे थो, ऐं ॿारनि खे जेको आहे त ज़ोर ॾिनो वञे थो त बाबा तव्हां पढ़ो ऐं कापी न थींदी, ऐं इहो मां चवां पेरेंट्स बि घर में बि उन्हनि खे ॿुधाइनि त बाबा तव्हां पंहिंजी जेको आहे त महिनत जे ज़रिए पास थियो, ऐं हिते निज़ाम चवण त मीडिया जे ज़रिए असां ॻाल्हाए रहिया आहियूं, ऐं आवाम खे बि इहा ख़बर आहे त जेके मार्किंग सिस्टम आहे, काफ़ी टैलेंटेड शागिर्दनि जेके उहे पोइते रहिजी था वञनि, ऐं काफ़ी अहिड़ा शागिर्द जेके आहिनि जेके ABC बि नथी अचे, उन पैसा भरे ऐं मथे जेको सिस्टम हले पियो, इनखे कोशिशि कजे त इनखे जेको आहे त ॿुजो ॾिजे, इनखे रोकथाम कजे, पोइ असांजो एजुकेशन सिस्टम बहितरीनु थी रहे, छो एजुकेशन हिकिड़ो हथियारु आहे, उहो सोक्रेटी चयो आहे, सोक्रात जेको, त मैन कैन बी चेंज फ्रॉम कॉपर टू द गोल्ड, या
कापर मां बि हिकिड़ो सोन जो माण्हू ठाहे सघो था थ्रू एजुकेशन, तइलीम ज़रिए। बिल्कुलु तइलीम ई आहे जेकी तव्हांखे संवारे थी। ऐं जेका असां जंग जी ॻाल्हि करायूं, अमुन जी ॻाल्हि करायूं, बहितरीनु गवर्नेंस जी ॻाल्हि करायूं, इकोनॉमिक डेवलपमेंट जी ॻाल्हि करायूं, त उहा टेक्नोलॉजी या को स्किल तव्हां नथी अची सघे जेसीं ताईं तव्हां बहितरीनु तइलीमी निज़ाम न आहे। ऐं उन खां अलावा हेल्थ निज़ाम हुजे। जी हा, छो जो अच्छा एजुकेशन पाण सां हेल्थ ते ॻाल्हायूं था, पर न, तव्हां point थोरो of मूंखे view- परमिशन ॾियो, मां पहिरीं ब्रेक वठां थी, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। फिदा हुसैन शाह साहब मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं वापसि अची चुका आहियूं। ॻाल्हि तव्हां ॾाढी ज़बरदस्त कयो पिया। जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि अचे थी त पोइ सिहत जे इदारनि खे बि काउंट करणु घुरिजे, छो त जिते तालीम सुठी आहे उते सिहत जा इदारा सुठा आहिनि, उते ट्रांसपोर्टेशन सुठी आहे, त माण्हू जॾहिं सुठे अंदाज़ सां किथे उन्हनि खे हरू भरू जो प्रॉब्लम फेस नथो करणो पवे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हू आराम आराम सां पंहिंजी तरक़ी जे तरफ़ अॻियां वधनि था। मां चाहींदसि त प्लीज़ तव्हां हिन हवाले सां ॻाल्हायो। बिल्कुलु, जीअं तइलीम जी ॻाल्हि, सिहत जी ॻाल्हि करे रहियासीं, त जॾहिं तव्हां ॿार खे एग्ज़ाम ॾियो था, फुल सुबुह जो नाश्तो करे ॿारु वेंदो आहे, जॉइन कंदो आहे, ऐं चवंदा हो त बाबा ही मिल्क बि वठो, एग बि खाओ, त छो जो तव्हां इम्तिहान में वञी रहिया आहियो, तव्हांजो जीअं दिमाग़ु हले इम्तिहान में, छो जो तव्हांजो माइंड यूज़ थिए थो। त फिज़िकली जेसिताईं तव्हां फिट तव्हांजो ॿारु न आहे, त यानी जिस्मानी न आहे, त पोइ साइकोलॉजिकली बि उहे इम्पैक्ट्स पवनि था, ज़हनी असर थियनि था। तंहिं करे हीअ रिपोर्ट्स आहिनि हींअर जीअं त 40% असांजे ॿारनि खे तक़रीबन न्यूट्रिशन ई नथी मिले सही नमूने सां। ऐं जेकी तरक़ी तव्हां ॻाल्हि कई इन ते, छो जो मूं इहो यादि पई आई ॻाल्हि, त न्यूट्रिशन वारी, न्यूट्रिशन नथी मिले त उहे पोइ दिमाग़ कहिड़ा पैदा थींदा। जेकॾहिं कंहिं माण्हू खे तव्हां जिस्मानी तौरु बुख ॾियो, जीअं सवेर ॻाल्हि परेशानी में रखो, जीअं जंगियूं कर रहा आहिनि फ़लस्तीन खे रखो, कश्मीरियुनि खे रखो, अहिड़नि मसइलनि में घेरियो, त जीअं हू ॿी का सोच ई पैदा, या ख़ुदि हिते पाकिस्तान में किथे किथे कॾहिं कॾहिं हुकूमतूं तव्हांखे इन्वॉल्व कंदियूं आहिनि, या मुख़्तलिफ़ मुल्क इन्वॉल्व मसइलनि में कंदियूं आहिनि, त जीअं तव्हां ॿिए तरफ़ तव्हांजो ध्यानु ई न वियो, इन्हनि शयुनि ते ॾिस करियो, गिहु महांगो थी वियो आहे, खंडु महांगो थी वियो आहे, यार भई हे कीअं वठूं, राति मानी कीअं खाऊं, माण्हू परेशान आहे, त तरक़ी जो कीअं सोचींदो, हुकूमतनि जी ठाहिण जो कीअं सोचींदो, एहजाजनि जो कीअं सोचींदो, मुख़्तलिफ़ त ॿार जी न्यूट्रिशन 40% जी घटिताई आहे। उन में ॾिसो जेकर घटिताई आहे त असांजो तंहिंजे करे इहा ई वजह आहे जो डेवलप न थी सघियो आहे कंट्री। टेक्नोलॉजिकली जेके असांजे स्किल्स आहिनि, असांजे माण्हू उहे न आहिनि जीअं वेस्ट में आहिनि, छो जो उन्हनि खे फुल न्यूट्रिशन मिले पई, त न्यूट्रिशन ते ख़ासि ध्यानु ॾिनो आहे। ऐं रिपोर्ट्स इहे ॿुधाइनि पियूं, जेकॾहिं इहो हाल रहियो त अॻिते हली 70% ॿार न्यूट्रिशन खां महरूम रहंदा, त पोइ उहो हाल मुल्क जो छा थींदो। तंहिं करे न्यूट्रिशन बहितरीनु वठणु खपे, त ॿार जीअं जिस्मानी तौर ते ऐं ज़हनी तौर ते, छो जो हेल्थ इशूज़ जेके आहिनि, मेंटल हेल्थ इम्पॉर्टेंट आहे तव्हांजी, त ॿार लाइ उहो ज़रूरी आहे। ऐं बाक़ी घर में जेको आहे त ॿार खे पीउ माउ ख़ुदि वॾी यूनिवर्सिटी आहे, उन खां वधीक न आहे। जॾहिं इम्तिहान थिए त ॿार खे लाइ कुझु पीउ माउ पेरेंट्स जेके आहिनि, या उनजी सिस्टर आहे या ब्रदर जेके वॾा आहिनि जेके, त उहे टाइम कढी करे ख़ासि टाइम पंहिंजे ॿार खे ॾियनि, वधीक जेके नथा ॾियनि त एग्ज़ाम दौरान घटि में घटि उनजी प्रैक्टिस कराइनि, ऐं उन्हनि खां पुछा कनि, उन्हनि खे ॿुधनि त तव्हां छा पढ़ियो आहे, छा रहे पियो, ऐं उन्हनि खे बहितर गाइड कनि, त उहे जीअं एग्ज़ाम में जॾहिं वेहनि त जिस्मानी तौरु ऐं ज़हनी तौरु, जीअं सवेर चयोसीं सुबुह जो तयारु करे नाश्तो फुल कराए, ऐं ॿार खे टाइम ॾेई करे पोइ एग्ज़ाम में जेकर ॿार खे मोकिलींदव त हू मुतमइन बि हूंदो हिकिड़ो तरह, त छो तयारी जॾहिं हूंदी आहे न, प्रैक्टिस मेक अ परफेक्ट। तयारी करे तव्हां न ईंदव, किथे बि कंहिं प्रोग्राम में वेंदव, एग्ज़ाम में वेंदव, त पोइ उनजी रिज़ल्ट ओड़ी ईंदी। पर जेकर हिकिड़ो तयारी करे पियो, महिनत करे आयो आहे, उनजी रिज़ल्ट फ्रूटफुल हूंदी, ऐं उहो ज़रूरु मेवो ॾींदो। ऐं महिनत जो हमेशह, जीअं असां हमेशह ई चवंदा आहियूं प्रोग्राम में, ज़्यान न वेंदो, इबादत ऐं महिनत तव्हांजी कॾहिं रायगान न वेंदी आहे, डस्टबिन में न वेंदी आहे। तंहिं करे असांजे ॿारनि खे इहे जेको आहे त हूअं बि मुल्क खे वॾी ज़रूरत आहे। ॾिसो था कॉम्पिटिशन जो दौरु आहे, हीउ जंगनि जो दौरु आहे, हीउ स्किल जो दौरु आहे, हीउ IT जो, हीउ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। तंहिं करे उन्हनि शोबनि में जेकर तगड़ो थियणो आहे त ॿार जी न्यूट्रिशन जो ख़्यालु रखिणो पवंदो, एजुकेशन जो रखिणो पवंदो, ऐं हेल्थ जो रखिणो पवंदो, त पाकिस्तान तरक़ी कंदो। बिल्कुलु बिल्कुलु। नुनारी साहब, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हि कई आहे। असांजा तमामु व्यूवर्स, वालिदेन ख़ासि तौर ते जेके हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसनि पिया, उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत रही आहे हिन प्रोग्राम में। त
त पंहिंजे ॿारनि खे पूरो टाइम ॾियो, छाकाणि त उहो ॿार अव्हांजे वक़्तु ऐं अव्हांजी तवजा जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरफ़ ॾिसी रहियो हूंदो आहे ऐं उनखे उहो वक़्तु मिले थो, उहा तवजा मिले थी त उहो वेल कॉन्फिडेंट उहो ॿारु हुजे थो। जॾहिं उहो एग्ज़ाम में वञी वेहे थो, उनखे घर में टाइम मिलियो आहे, उनखे प्रॉपर अंदाज़ में उनजी केयर कई वई आहे, त उनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिज़ल्ट उन ई तरह हूंदो। फ़िदा हुसैन शाह साहिबु, मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं मौसम खे कीअं ॾिसो पिया? मां चाहींदसि त थोरो मौसम जे हवाले सां अव्हां बि ॻाल्हायो। ॾिसो साईं, ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे माशाल्लाह। जी बिल्कुलु। ऐं जेके पंहिंजे ख़िते ते ख़ासि करे असर थिया आहिनि त अव्हांखे यादि हूंदो त अप्रैल जी शुरूआति खां ई गर्मी थी वेंदी आहे। अप्रैल में असां कॾहिं बि अहिड़ी मुंद कान ॾिठी जे राति जो पखो बंदि करे छॾिजे ऐं उहो इरिटेट करे थोरी देरि खां पोइ। ऐं सो मौसम ख़ुशगवार अञा आहे ऐं इहो उन ई तब्दीलीअ जो हिसो आहे जेका अचे थी पई। शायदि असीं इनखे थोरो अनयूज़ुअल फील करियूं था, पर बहरहाल मुंहिंजे ख़्याल में त मौसम ॾाढो ज़बरदस्त आहे, बहितरीनु, ऐं इहा तब्दीली बि सुठी आहे। जेकॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलाह साईं जे हर कम में हिकमत अमली थी थिए ऐं मथां मसइला बि अमेरिका ईरान इशू जेको आहे उन खां पोइ खोड़ सारा मसइला आहिनि। अफ़गानिस्तान जा अलॻि इशू आहे असां वटि। असीं ज़ोर भरियूं था पिया एजुकेशन ते, पंहिंजे ॿारनि ते, त इहे सभु शयूं आहिनि। पर अव्हां वारी ॻाल्हि त जेकॾहिं मौसम सुठो आहे त माण्हू सुठे नमूने सां का स्ट्रेटजी क़ाइमु करे सघे थो पियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हींअर जेको मौसम आहे उन हिसाब सां जून जुलाई में ॾिसजे त छा सिचुएशन बीहे थी गर्मीअ जी। पर फ़िलहालु माना माण्हू हर शइ कंफर्टेबली ज़ोन में करे थो पियो त छा पियो थिए, छा थियण वारो आहे। जे ट्रम्प 48 कलाक धमकी ॾिनी आहे त उनजो छा असरु थींदो, पाकिस्तान ते उनजो कहिड़ो असरु थींदो। ऐं पाकिस्तान विच में जेका सालसीअ जी हिकिड़ी कोशिशि कई आहे उनखे केतिरी फीडबैक मिले थी ॿाहिरां, ऐं अमेरिका उनखे कीअं थो ॾिसे या इसराइल उनखे कीअं थो ॾिसे। बहरहाल मूंखे ख़ुशी थिए थी त हिन तब्दीलीअ जो हिसो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼी दुनिया आहे ऐं असीं बि थियूं पिया ऐं सिखूं था पिया। बिल्कुलु बिल्कुलु। ईंदड़ वक़्त में छा थियणो आहे ऐं कीअं असांखे कॉन्शियसली तयारु थी उन इहा ॻाल्हि ॾाढी ज़रूरी बि आहे। हा बिल्कुलु ज़रूरी बि आहे त जेका सूरत हाल आहे हुनखे ॾिसी करे तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त अॻियां असांखे कहिड़े अंदाज़ में वधिणो आहे। अच्छा फ़िदा हुसैन शाह साहिबु, एग्ज़ामिनेशन सिस्टम ते ॻाल्हायो आहे असां, अव्हां कीअं ॾिसो था हिन एग्ज़ामिनेशन सिस्टम खे ऐं छा सम्झो था त कुझु तब्दीलियूं जेके तमामु घणियूं ज़रूरी आहिनि ऐं कुझु तब्दीलियूं पाण ॾिसूं बि पिया जिते एजुकेशन सुठी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे क़ौमूं तरक़ी कंदियूं। मां चाहींदमि हिन हवाले सां थोरो तव्हीं बि ॻाल्हायो। ॾिसो साईं ॾाढे सुठे नमूने सां ॻाल्हि कई त ॿारनि जा एग्ज़ाम्स कुझु ॾींहंनि में शुरू थियण वारा आहिनि। जी हा। असां वटि हालत इहा आहे त एसी त वॾी ॻाल्हि आहे पर पखो सवलो नथो हले क्लासरूम में, या उन सां गॾु वारो कंसर्न शइ अचे थी अव्हांजी न्यूट्राइज़ेशन, ॿारनि जी न्यूट्राइज़ेशन कीअं थी थिए, सुबुह जो छा था खाई वञनि। ऐं उन खां पोइ माइटनि जी उहा तवजा बि आहे जेका अव्हां ॿारनि खे राग़िब रखे थी कुझु पढ़ाइण लाइ। ऐं ठीकु आहे चयो वञे थो त भई आर्टिफिशियल इंटेलिजेंस अचे थी पई, उनजा खुड़का ॿुधूं था पिया, पर छा असांजा ॿार तयारु आहिनि उन शइ खे फेस करण लाइ ऐं उनजो कहिड़ो असरु पवे थो पियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हींअर जेके एग्ज़ाम्स थियनि था उन्हनि में ॿार जो जेको टैलेंट आहे, जेकॾहिं हू उन मख़सूस ब्रटअप मां आयो आहे, फैमिलीअ मां आयो आहे, उनखे ख़बर आहे त हर शइ कीअं करणी आहे त हू करे थो वञे, न त अदरवाइज़ ॿारनि खे डिफिकल्टी थी थिए। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अलाह करे त एजुकेशन जो वधीक सुठो निज़ाम थी वञे, सहूलियत थिए, राति
पढ़ियो पिए थो उते पंजाब में पब्लिक ट्रांसपोर्ट जेका सा मुफ़्त थी वई आहे। इस्लामाबाद में बि हिकिड़े ॾींहं जो तजुर्बो कयो अथनि त जेकॾहिं ॿारनि खे ॿारनि जे माइटनि ते रिक्शा या बस या वैन कुझु कराए उन्हनि जो असरु जे घटि थींदो त वरी हू हुन ॾांहुं फोकस करे सघंदा। ऐं केतिरियूं अमर सिंधूअ वीचारीअ लिखियो त केतिरियूं न्याणियूं जेके आहिनि से इन करे कॉलेजिस में वञी न सघंदियूं जे रिक्शाउनि जा किराया वधी विया आहिनि ऐं मसाला उन्हनि लाइ थींदा। त हाणे इहे बुनियादी जेके स्ट्रक्चर आहे असांजो उन में सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हुकूमत खे सोचणु घुरिजे, पर आम अवाम लाइ वॾो ॾिचो आहे। ऐं जेसि ताईं ठीकु आहे भई टमाटे पटाटे खे पुॼी था वञो, पर इहे शयूं आहिनि जेके बेसिक मसइला आहिनि त उन लाइ वॾो मसइलो आहे। ऐं ख़ैर सां ॿार हिन इम्तिहान वारे दौर मां गुज़रनि ऐं उन खां पोइ वरी मथां मई जून जुलाई आहे त अवां वारी ॻाल्हि त हाणे अॻकथी असांखे सोचणी पवंदी, अप्लाई करणी पवंदी ऐं पोइ जॾहिं उहा इम्प्लीमेंट शइ पंहिंजे ज़हन सां कंदासीं त उन में वधीक घस खुली पवंदी। एग्ज़ैक्टली फिज़ा साहब सुठे अंदाज़ सां तव्हां ॻाल्हि कई आहे। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। छा चवणु चाहींदव? हा बाबा, साईं जन वेठा आहिनि, उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम प्रोफेसर साहब जन वेठा आहिनि, मां उन्हनि खे अस्सलाम वालेकुम चवंदुमि अदब असब जी। मां साईं जन खां थोरो सवाल कंदुमि। इहो हिकिड़ो रिक्वेस्ट आहे माना हिकिड़ी त कॉपी कल्चर जेको असां वटि हलियो आहे सर, इन जी रोकथाम लाइ कदम ज़ाहिरी तौरु खयां था वञनि पर हुन ते अमल नथो थिए। ऐं उस्ताद साहिबान जे तरफ़ां बि ऐं वालिदैन जे तरफ़ां बि अॼुकल्ह इहो हिकिड़ो थी वियो आहे, बसि रिटर्न थी वियो आहे त असांजी कापी थिए कुझु बि थिए ॿार पास थिए बसि हुनखे मथे खणणो आहे। हिकिड़ो इहो अधु हुयो, ॿियो अधु इहो हुयो त जेके बायोमेट्रिक सिस्टम असांखे बढ़ियो वियो उन खां पोइ मां सम्झां थो, मां बि एजुकेशन सां तालुक़ु रखां थो त अञा बि वधीक ख़राबु थी वियो आहे सिस्टम। बायोमेट्रिक वारो ऑफिसर सर हुनजो कमु आहे बायोमेट्रिक करणु, लेटर लिखे डीओ खे या अथॉरिटी खे त बाबा हे तव्हांजे स्कूल में पाल था, हिन ते तव्हां अमल कयो। पर उहो स्कूलनि मां मसोल खणी हुननि जी पघार बंदि करण जो हुकुम था जारी करे छॾनि, अॻिला वञी खोले था छॾनि। डीओ खे कोई पावर ई कोन्हे, को ऑफिसर खे पावर कोन्हे। कापी जे लाइ वॾी में वॾी हिकिड़ी कई वञे त कापी बंदि थिए, असांजो ॿार कुझु मथे वञे, मुल्क तरक़ी करे। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। अव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि तव्हां, उन्हनि खे ज़रूरु असां डिस्कस कयूं था। इमरान अली नुनारी साहब मौजूदु आहिनि। सो यस सर, इहे ज़ुबानी कलामी त ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि, पर जीअं तव्हां चयो त मेन सिस्टम असांजो आहे त उहो ॿार खे ग्रेड आसानी सां मिली वेंदो आहे। हुन ॿार खे जेको महिनत नथो करे उहो ॿार वीचारो पोयां रहिजी थो वञे, जेको हक़ीक़त में महिनती ॿार आहे। जी हा, जी हा, महरूम रहे पियो नाजाइज़। कापी कल्चर त मां जेको हिन ते स्ट्रेस ॾींदो रहियो आहियां त बंदि थियणु खपे। ऐं या सवेरे बि ॻाल्हि कईसीं, छा त तव्हां जॾहिं ॿार खे हथ खां वठी ऐं उनखे ॿुधायो था तव्हांखे ए ग्रेड मिली वेंदो ऐं उनखे बि ॼाण आहे त मुंहिंजो वालिद कंहिं बि तरीक़े सां वेठो आहे, का ॻाल्हि ई कोन्हे, त पोइ उहो ॿारु पढ़ंदो कीअं, उहो किताबु खणंदो कीअं। पहिरियों त ॿार खे इहो सेखारियो, वालिदैन जी इहा ड्यूटी आहे। ऐं छो जो जीअं सवेरे ॻाल्हि कई त वॾी यूनिवर्सिटी असांजो आहे घरु, पहिरियां शुरूआति थिए पई घर खां, तव्हांजे वालिदैन खां। जेकॾहिं ॿार खे, छो जो हीअ चवनि पिया त इन जी पाड़ कीअं पटिजे, छो ॾिठो वेंदो आहे न को प्रॉब्लम आहे त उनजी ग्रास रूट काज़िस, माना जेके पाड़ जड़ वारा सबब कहिड़ा आहिनि, उहे सबब तव्हांजा घर खां शुरू थींदा। पोइ अचे थो उस्ताद, यूनिवर्सिटी आहे, स्कूल आहे, कॉलेज आहे। त ॿार खे शुरू खां वठी जेकॾहिं हर वालिदैन सिस्टम खे असां साइड ते रखूं था, गवर्नमेंट खे साइड ते रखूं था, सभु ॻाल्हियुनि खे, त शुरू खां जीअं नंढो ॿारु आहे त उनखे इहा ट्रेनिंग ॾिनी वञे त बाबा तव्हांखे करणी महिनत आहे, तव्हांखे ज़िंदगी में महिनत करणी आहे। छा बि करे, कहिड़ो बि उहिदो हासिलु कयो त महिनत जे ज़रिए कयो। ऐं पोइ वरी ॿारनि खे नंबर ॿी ॻाल्हि त नंढनि ॿारनि खे उहे सबक़ पढ़ाइजनि ऐं ॿुधाइजनि, स्टोरीज़ जेके जेके दुनिया जा
वॾा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि, जेके जेके कामयाबु माण्हू थी गुज़रिया आहिनि। इवन तव्हां ॾिसो न माइकल जो किताबु आहे अंग्रेज़ जो, जेको लीडरशिप ते उहो लिखे थो, पर्सनैलिटीज़ लिखे थो, ॿियनि जी ॻाल्हि छॾियो, घणा ई आहिनि, ठीकु आहे न, कार्ल मार्क्स आहे, रूसो आहे, दोए, कोतेला, मैकावेली ऐं ॿियूं पर्सनैलिटीज़, संज़ू या जेके दुनिया जा वॾियूं शख़्सियतूं, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, गांधी, नेल्सन मंडेला, घणियूं शख़्सियतूं आहिनि, अलाए केतिरा नाला आहिनि हिते, शेक्सपियर आहे, ॿिया शाह लतीफ़ आहे असांजो ख़ुदि वॾो हिकिड़ो पर्सनैलिटी आहे। उन खां अलावा जेकी मां ॻाल्हि कयां, माइकल जो किताबु आहे 100 मोस्ट इन्फ्लुएंशियल पर्सन, दुनिया जा 100 वॾा माण्हू, ऐं उन में उन नंबर 1 ई, हालांकि उहो अंग्रेज़ आहे, नान मुस्लिम आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयो अथई, चए हिन खां वधीक मां त तजुब में आहे, कंहिं क़िस्म जो इंसानु हुयो, कंहिं क़िस्म जो लीडर हुयो, शख़्सियत हुई, जो हिकु ई टाइम ते उहो अमुन बि करणु ॼाणे थो, जंग बि करणु ॼाणे थो, फतह करणु बि ॼाणे थो, ऐं दुश्मन खे मात करणु बि ॼाणे थो, इताद करणु बि ॼाणे थो, ऐं इंसाफ़ ते क़ाइम बि रहणु ॼाणे थो। त उन मां अहिड़ा सबक़ ॿारनि खे तव्हां ॿुधायो, छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि त महिनत कई न, हालांकि हू त नबी हो, ख़ुदा ताला कुझु बि चाहिया त हुनखे ॾेई सघे पियो, पर ही इंसान ज़ात लाइ हिकु सबक़ हुयो त महिनत सां ई तव्हांजी हर शइ हासिलु थींदी। या ॿिया ई घणियूं शख़्सियतूं आहिनि, कार्ल मार्क्स ॾिसो, हींअर मिलियंस हुनजा फॉलोअर्स आहिनि, त उहो महिनत जे ज़रिए थियो, उन वॾी कुर्बानी ॾिनी। उन खां अलावा ॿिया ॿियूं जेके बि शख़्सियतूं आहिनि उन्हनि महिनत कई, शाह लतीफ़ जो ईअं त नालो उनजो न आहे, उनजी महिनत हुई ख़ुदि उनजी। त जेके बि शख़्सियतूं आहिनि, जेके वॾियूं वॾियूं आहिनि, या लीडर्स जी आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे, बेनज़ीर भुट्टो आहे, नेल्सन मंडेला, ॿिया वॾा वॾियूं वॾियूं शख़्सियतूं दुनिया में थी गुज़रियूं आहिनि, तव्हां उन्हनि जी स्टोरीज़ पढ़ो, ॿारनि खे ॿुधायो त उन कीअं महिनत जे ज़रिए स्टेप बाय स्टेप अॻिते वधिया ऐं दुनिया जा हिकिड़ी वॾियूं शख़्सियतूं थी गुज़रिया। इन में छा थींदो त ॿार जो हिकिड़ो ज़हन ठहंदो, इहा ट्रेनिंग खुली पवंदो, एग्ज़ैक्ट खुली पवंदो, ऐं ट्रेनिंग मिलंदी, ऐं ॿार जे ज़हन में इहो फीड थींदो। जीअं सवेर ॻाल्हि आहे, ॿार जो ज़हन कचो हूंदो आहे, कचो घड़ो आहे, जेॾां मोड़ियोसि उहो जीअं हिकिड़ो कुंभार ठाहींदो आहे। सिंधी में ॾाढो मशहूरु मुहावरो आहे त ॿार मुछ जो वार, ॿार उन घड़े वांगुरु हूंदो आहे, कचे घड़े वांगुरु, जंहिं तरफ़ तव्हां उनखे मोड़ियो। त अहिड़ियूं ॻाल्हियूं जेकर ॿुधाईंदव तव्हां, स्टोरीज़ ॿुधाईंदव, ऐं अहिड़ियूं तव्हां उनखे मूवीज़ बि ॾेखारियो, कामयाबु जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जूं बायोग्राफीज़ उन्हनि जूं पढ़े, ऐं इहो बसि उन खां त महिनत जे ज़रिए तव्हांखे हासिलु करिणो आहे, भले तव्हां केॾियूं बि सख़्तियूं अचनि, महिनत करणी आहे। ऐं इहो हिकिड़ो को घराणो न, हिकु वालदेन न, ॿ न, कंहिं इलाइक़े जो न, बल्कि पूरे हिन जेके सिंध आहे, हर घर में अगरि इहो वालदेन पंहिंजे ॿारनि खे इहो लेसन ॾियनि, इहा ट्रेनिंग ॾियनि नंढे लाइ खां, तव्हां ॾिसंदव जॾहिं वॾो थींदो त हू पंहिंजे ॿारनि खे वरी उहो ई लेसन। सही। अच्छा, पर चवंदा आहिनि त पेरेंट जी जेका आहे न, उहा पेरेंट्स जी ख़ुदि जेकॾहिं ग्रूमिंग सुठी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुठे अंदाज़ सां उहो ॿारनि खे बि प्रॉपर टाइम ॾियनि था, उहा तरबियत ॾियनि था। अच्छा, वधीक पाण कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि, हुननि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अजी ताहिरा अली फैज़ान अर्ज़ करियां थो मटियारी खां। ख़ुशि आहियो भेण, तबियत ठीकु आहिनि? अल्हम्दुलिल्लाह भा फैज़ान, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जा अहसान, अल्लाह जा अहसान। अॼु असांजे ॿिन्ही महिमाननि खे सलाम कंदासीं, ऐं ख़ासि तौर ते असांजी मटियारी जो ॼाओ साईं फिदा हुसैन शाह, माशाअल्लाह हिकिड़ा सुठा ऐं शोबिस जी दुनिया जो वॾो नालो आहे। अल्लाह हुनखे कामयाबियूं ऐं कामरानियूं अता फरमाए। ॾाढी ख़ुशी थी साईं खे ॾिसी करे। जी, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं तव्हां डिफरेंट प्रोग्राम्स में शामिलु थियो था, सुठो लॻंदो आहे। फिदा हुसैन शाह साहिबु ही मटियारीअ जो अथव, ॾाढो पाण सुठो राइटर बि आहे, ऐं सुठी कोशिशि अथसि। बहरहाल जर्नलिज़म में बि हुनजी कोशिशि सुठी आहे, ऐं हुन खां अलावा नात खां बि ॾाढो सुठो आहे। जी, अच्छा सर, मां थोरो चाहींदसि त थोरो ॻाल्हाइजो त ग्रूमिंग केतिरी घणी ज़रूरी आहे, हिन हवाले सां तव्हां डिस्कस कयो। अच्छा, जंहिं ॿार जी ग्रूमिंग न आहे, उनखे उहो वक़्तु नथो मिले, उनजा केतिरा इम्पैक्ट्स पवनि था हुनजी ज़िंदगी ते आख़िर ताईं? डेफिनेटली, जेकॾहिं तव्हां ॿार खे टाइम नथा ॾियो, तव्हां ॾिसो न काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि, वॾे लाइ उहो ॿारु वॾो थी क्राइम करे थो, क्रिमिनल चवंदा न सोसाइटी पैदा कंदी आहे। एग्ज़ैक्ट, इहो इन ॻाल्हि सां जुड़ियल आहे। तव्हां जेकॾहिं ॿार जी ट्रेनिंग सही न ॾिनी ऐं उन ग़लति रुख तरफ़ हलियो वियो त उहो ज़ाहिरी आहे एडॉप्ट कंदो को न को क्राइम। छो जो जेकॾहिं पीउ माउ जी छांव न आहे, आशीर्वाद न आहे, हथु मथो न आहे, शफ़क़त न आहे, ऐं पेरेंट्स बि उनखे नथो ॾिए, मिसाल पॉकेट मनी बि हिकिड़ी घुरिजे अॼुकल्ह जे ॿार जी, उहो बि नथो ॾिए, त हू आख़िर मजबूर थींदो ॿारु, उहो किथां न किथां को न कंहिं न क़िस्म जो, यानी कंहिं शेप में
क्राइम तरफ़ बिल्कुलु। वेंदो। तंहिं करे जेकर ट्रेनिंग ॿार जी न आहे त इहो लाज़मी आहे पीउ माउ जी पीउ माउ जो इहो इन ॻाल्हि थी मूं इन करे स्ट्रेस ॾेई रहियो त घर में ध्यानु पियो ॾियो। बाक़ी हाणे जेकॾहिं स्कूल में अचे थो कॉलेज में अचे थो उस्ताद वटि उस्ताद बि हुनखे घड़े थो। बिल्कुलु ऐं अहिड़ा काफ़ी केसिस आहिनि जेके ॿार यानी मां ॾिसंदो आहियां त होशियारु त आहिनि पर क्लास में ॻाल्हाईंदा न आहिनि, क्लास में ॻाल्हाए न सघंदा आहिनि या प्रेज़ेंटेशन जे घुराईंदा आहियूं त उहे अची न सघंदा आहिनि ऐं काफ़ियुनि जा कफ़ खुलियल हूंदा आहिनि बटण खुलियल हूंदा आहिनि हूंदा टैलेंटेड आहिनि पर उन्हनि जी उहा ग्रूमिंग उहा न थी आहे, उहो ट्रेनिंग उहा न थी आहे, उहो अहिड़े इलाइक़े मां आहिनि अहिड़े घराणे मां आहिनि जो उन्हनि जी प्रॉपर ट्रेनिंग न थी आहे। पोइ उन्हनि खे कोशिशि कंदा असां काउंसलिंग कयूं या गाइड कयूं ऐं उस्ताद जो बि जीअं चयूं त घर खां पोइ उस्ताद आहे तव्हांजो जेको स्कूल आहे कॉलेज आहे या यूनिवर्सिटी आहे उहो ॿार जी ग्रूमिंग करे उहो यानी स्ट्रक्चर ठाहे ऐं 4 साल इवन जेकर यूनिवर्सिटी में शागिर्द अचे थो छो स्टेप आहे हर स्टेप जी अहमियत आहे। तव्हांजे घर खां पोइ स्कूल जी अहमियत आहे वरी कॉलेज लेवल ते अहमियत आहे वरी यूनिवर्सिटी पंहिंजी अहमियत आहे। जेके 4 साल ॿार जा आहिनि उहे इम्पॉर्टेंट ग्रूमिंग लाइ उहे आहिनि हवाले टीचर जे ऐं ॿियो ख़ुदि ॿार जे उन में कीअं बैलेंस रखे थो भई छो यूनिवर्सिटी त हिकिड़ी वॾी दुनिया आहे सेपरेट रंगीन दुनिया आहे हर क़िस्म जो माण्हू हर ज़ात जो हर इलाइक़े जो दुनिया भर मां पूरे पाकिस्तान मां शागिर्द अचनि पिया उन सां मिले पियो त हर क़िस्म जा ॿार अचनि पिया उनमें हर ग्रूमिंग जी लेवल जा ट्रेंड ॿार अमीर ॿार बि आहिनि हुते ग़रीब ॿार बि अचनि पिया। सो उहो आहे हाणे डिपेंड करे थो शागिर्द ते त उहो केतिरो बैलेंस यूनिवर्सिटी लेवल ते रखे थो त पढ़ाई बि करे सोशलाइज़ेशन बि करे फ्रेंडशिप बि ठाहे चैटिंग बि करे कचहरियूं बि करे दोस्तनि सां पर प्रायोरिटी हुनजी आहे एजुकेशन ऐं उनखे इहो सेखारींदो केरु ॿुधाईंदो केरु डायरेक्शन केरु ॾींदो उहो ॾींदो उस्ताद। मां शागिर्द इहो ई चवंदो आहियां तव्हांजा 4 साल ही जेके आहिनि तमामु इम्पॉर्टेंट ही महिनत करे गुज़ारियो तव्हां खाओ पीओ घुमो फिरो इंजॉय कयो लाइफ खे पर इहो न विसारियो हिते तव्हां छाजे लाइ कहिड़े मक़सद जे लाइ मक़सदु तव्हांजो बेसिक कहिड़ो आहे उनखे तव्हां जेकॾहिं विसारियो त तव्हां पंहिंजी शख़्सियत खे पोइ विसारे छॾियो कॾहिं बि तव्हां वॾा माण्हू नथा थी सघो वॾी सीट नथा करे हासिलु करे सघो ऐं पोइ ज़िंदगी भर तव्हांखे जाॻणो ई पवंदो यानी जाॻणो यानी यानी जॉब न आहे इकनॉमिक सिक्योरिटी न आहे हींअर जे दौर में जेकी आहे त तव्हां परेशान आहियो तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अॻिते हली शादियूं कंदव तव्हांजा ॿार थींदा औलाद थींदी उन्हनि खे केरु खाराईंदो तव्हांखे केरु खाराईंदो पाण खे यानी मुआशिरे में ख़ुदि पोइ हुनजी डिसरेस्पेक्ट अलॻि थिए थी यानी इज़त का नथी रहे जेको ॿारु पढ़े नथो महिनत नथो करे यूनिवर्सिटी लेवल ते स्कूल लेवल ते त उहो ज़िंदगी भर मने छो ज़िंदगी वंस मिले पई ऐं उनखे जेकर महिनत करे गुज़ारींदो माण्हू घणा चवंदा आहिनि त बाबा किताबु पढ़णु हीअ त फज़ूल में वक़्तु विञाइनि पिया हीअ त मज़ो ई ज़िंदगी नथा ॾियनि हाणे हुनखे त इहा ख़बर न आहे जेको किताब में मज़ो आहे उहो ॿिए हंधि न आहे जेको म्यूज़िक में मज़ो आहे उहो ॿिए हंधि न आहे जेको ड्रामे में मज़ो आहे उहो ॿिए हंधि न आहे जेको अमुन में मज़ो आहे उहो ॿिए हंधि न आहे जेको यूनिवर्सिटी ऐं पढ़ाई में मज़ो आहे उहो ॿिए हंधि न आहे यानी जंहिं शख़्स खे जंहिं लेवल जी जंहिं फील्ड में आहे उन सां उहो मोहबत करे थो उहो प्यारु करे थो ऐं उन लाइ उहा मज़े जी वधीक ॻाल्हि ई कोन्हे ऐं हीअ महिनत ज़्यान न आहे छो जो किताबु तव्हांखे संवारे थो तव्हांखे हिकिड़ो शेप ॾिए थो यानी ठाहे थो तव्हां पढ़ो था कंपोज़ करे थो ऐं वॾी ॻाल्हि त सिविलाइज़ बणाए थो तव्हांखे ॿुधाए थो कीअं ॻाल्हाइजे फज़ीलत छा आहे एथिकल वैल्यूज़ इख़लाक़ियात छा आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे वॾनि बुलंदियुनि ते पहुचाए थो। कार्ल मार्क्स मूंखे यादि आहे मां बायोग्राफी हुनजी पढ़ी रहियो हुयुसि त किताबु लिखी रहियो या हुनजी महिनत हुई जॾहिं दास कैपिटल लिखियो हींअर ॾिसो त मिलियन्स बिलियन्स हुनजा फॉलोअर्स आहिनि ऐं किताब खे पढ़ियो वधि मां दुनिया खे इनखे पढ़ियो वियो आहे इन किताबु दास कैपिटल खे त उन में उहो जॾहिं किताबु लिखी रहियो आहे त को शख़्स आयो ही लाइब्रेरी में किताबु लिखी चएसि तव्हांजो नंढड़ो जेको आहे त गुज़ारे वियो आहे हिन दुनिया में रुख़सत थी वियो आहे त चए हीअ त हिकिड़ो गुज़ारियो मां अलाए केतिरनि मिलियन्स नंढड़नि जेको आहे त पंहिंजनि खे जनमु ॾियण लाइ वञी रहियो आहे यानी कंहिंजे ज़रिए हिन किताब ते छो हीअ किताबु लिखंदो उनजे ज़रिए सुजागी ईंदी उहे पढ़ंदा ऐं हिन ख़िलाफ़ु रेवोल्यूशन आणींदा इनकलाब आणींदा हिन ज़ुल्म सितम ख़िलाफ़ु हीअ कैपिटल्स क्लास ख़िलाफ़ु ऐं हिकिड़ो मज़दूर तबिको अॻिते ईंदो ऐं उहो महिनत ज़रिए अॻिते उभरंदो ऐं इनकलाब ज़रिए हू जेको आहे त कामयाबु थींदा त किताब तंहिंजे करे किताब जी अहमियत खे सम्झे किताबु त का आम न आहे ऐं जेको किताबु पढ़े थो मां चवां थो हू उन खां वधीक उहो ख़ूबसूरत शख़्स बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो
ख़ूबसूरत ज़हन मुआशरनि खे ॾींदा आहिनि ऐं ख़ूबसूरत मुआशरा दुनिया में हिकिड़ो बहितरीनु मिसाल क़ाइमु कंदा आहिनि ऐं किताबु पढ़ंदड़ कॾहिं बि तनहा कोन हूंदो आहे, कॾहिं बि अकेलो कोन हूंदो आहे। उनजो ज़हन जेको हूंदो आहे, उनजी जेका सोच हूंदी आहे उहा ख़ूबसूरत हूंदी आहे। चयो वेंदो आहे त इंसान पाण ख़ूबसूरत आहे या न आहे, उहो हिकिड़ो अलॻि डिस्कशन आहे जेको असां वटि एशियन कंट्रीज़ में घणो डिस्कस कयो वेंदो आहे, पर उनजो ज़हन केतिरो ख़ूबसूरत आहे इहा ॻाल्हि वधीक माना रखंदी आहे ऐं इहा ॻाल्हि असांखे शायदि घटि सम्झ में ईंदी आहे। अॻियां वधूं था, फिदा हुसैन शाह साहिबु, जॾहिं ॿार जी ॻाल्हि कयूं था, ॿार जी ग्रूमिंग जी ॻाल्हि कयूं था, पेरेंट्स जे लाइ छा था सम्झो केतिरो ज़रूरी आहे त हू पंहिंजो भरपूर वक़्तु उन ॿार खे ॾियनि या उन ॿार जो जेको वक़्तु आहे घटि में घटि उनखे उहो वक़्तु मिलणु घुरिजे? जी न, पहिरीं ज़रूरी आहे माइटनि जी इहा ड्यूटी आहे हा, त ॿार सां पंहिंजो बॉन्ड अहिड़ो रखनि जो उहो ट्रस्ट वारो हुजे, एतमाद हुजे माउ पीउ में, ॿार आराम सां पंहिंजी ॻाल्हि शेयर करे सघे उन्हनि सां। ॿियूं शयूं अचनि थियूं पोइ, जॾहिं 5 क्लास मां निकिरी वरी मिडिल में वञो था, उन खां पोइ अॻियां वधो था पिया, त ख़ुदि ॿार जी जेका पर्सनैलिटी आहे सा कंपोज़ थिए पई। बिल्कुलु ग्रूमिंग जे अमल खां, हार्मोन्स जे अमल खां गुज़रे थी पई। हाणे वॾो पियो थिए, हाणे हीअं थो सोचे, ऐं ॿार ते अॼुकल्ह जे दौर में, अॻे ज़माना हुआ असां पाण मारूं खाधियूं अम्मा बाबा खां ऐं खिली खिली मारूं खाधियूंसीं, पर हाणे उहो ज़मानो कोन्हे। हाणे ॿार खे पहिरीं ॻाल्हि त सेल्फ रेस्पेक्ट सां ई उहो बॉन्ड पैदा थी सघे थो, जंहिंमें ॿार जो एतमाद क़ाइमु थी सघे थो। उन खां पोइ ॿारु जॾहिं ग्रो करे थो पियो त हुनखे तव्हीं साईं वारी ॻाल्हि त ही ऑटोबायोग्राफी हमेशह तमामु घणो कुझु सेखारे थी माण्हूअ खे, छो जो माण्हुनि जी ज़िंदगीअ जा तजुर्बा आहिनि ऐं इब्राहिम लिंकन खां वठी बिल गेट्स खां वठी इहे सभु माण्हू ज़ाहिरी तौर ते त ख़ुशि हूंदा हुआ, बिल्कुलु ज़बरदस्त, पर बिल गेट्स ऐं पंहिंजी ज़ाल ठही कोन सघिया हेतिरी दौलत जे बावजूदि। इहे सभु शयूं जेके असांखे ख़ुदि हिकिड़ो ॾस ॾियनि थियूं त भई हक़ीक़ी ख़ुशीअ जो तालुक़ु जेको सो दौलत सां कोन्हे। बिल्कुलु। अच्छा, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कयो पिया, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, पाण हितां खां ई कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, न्यूज़ ॿुधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। फिदा हुसैन शाह साहिबु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त उहो हिकिड़ो ॿियो मसइलो आहे त पर्सनल लाइफ इंसान जी कीअं हले थी, पर उहो प्रोफेशनल लाइफ में कीअं आहे या हुन जूं जेके ख़िदमतूं आहिनि पंहिंजी सोसाइटी में कीअं आहिनि। हिकिड़ो इंसानु आहे जेको पढ़े थो ऐं पंहिंजे फैमिली खे सुठे अंदाज़ में टाइम बि ॾिए थो ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजा रिलेशन्स ऐं हर शइ संभाले थो, पर हुनजी जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे उहा सोसाइटी में ज़ीरो आहे। हू पंहिंजे लाइ सभु कुझु करे पियो, उनजूं कामयाबियूं आहिनि, सभु कुझु उन जे लाइ ई आहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी जे लाइ, पंहिंजे माइटनि लाइ, पंहिंजी फैमिली ताईं उहो महदूदु आहे। हिकु उहो माण्हू आहे जेको जेतिरो थिएसि थो उहो पंहिंजी फैमिली में बि कॉन्ट्रीब्यूट करे थो ऐं जेतिरो उनजो वस पुॼे थो त उहो पंहिंजी सोसाइटी में बि कॉन्ट्रीब्यूट करे थो, त उहो इंसानु शायदि वधीक कारआमद हूंदो आहे, वधीक काराइतो हूंदो आहे। जी फिदा हुसैन शाह साहिबु, प्लीज़ कंटिन्यू कयो। मुंहिंजे ख़्याल में त सॼी ॻाल्हि अव्हांजी नियत ऐं अव्हांजी मस्बत सोच जी आहे। वाह वाह, ज़बरदस्त, इहा ॻाल्हि ज़बरदस्त आहे। तव्हां जीअं पंहिंजे वहिंवार खे हलायो था पिया, उनखे कीअं अॻियां वठी वञिणो आहे। ऐं कॉन्शियसली सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि, इन्हनि जे करे असीं ख़ुशकिस्मती आहे सिंध जी, जे अहिड़ा गोहर असांखे मिलिया आहिनि ऐं इन्हनि माण्हुनि जे करे असीं हर वक़्तु जेको सो तयारु रहूं था त हाणे कहिड़ी शइ अचे थी पई, उनखे असीं कीअं टैकल करियूं। त इहे शयूं ऐं ॿियो ॾिसो, असांखे शाह साईं जे शेरनि में ऐं त चवां थो हिकिड़ी वॾी दुनिया आहे, फिलोसॉफीअ खां वठी हर शइ अव्हांखे हिकिड़ी हिकिड़ी सिट में मिलंदी। त ज़िंदगीअ खे अॻियां कीअं खणी हलो,
हाणे चीन जी बि हींअर स्ट्रेटजी ॾिसो ॾाढी हिकिड़ी मज़ेदार ऐं न्यूट्रल ऐं हू सपोर्ट बि करे थो पियो ऐं अमुन लाइ कोशिशि बि करे थो पियो। हुननि जे कंहिं बि माण्हूअ जी ॻाल्हि जेका आहे सा आउट ऑफ फोकस नथी करे सघिजे। अमेरिका ख़ुदि उनखे ईअं वठे थी चीन खे। त मुंहिंजे ख़्याल में त इहो सॼो माण्हू ते पाण डिपेंड करे थो। असीं जॾहिं नंढपण में साईं शाह साईंअ जा सिधा सिधा शेर पढ़ंदा हुआसीं, अलाह साईंअ जे तारीफ़ में, आका हुसैन जी तारीफ़ में, ऐं सुर केदारो ऐं वरी पोरियतनि जो सुर सारंग ऐं इहे सभु शाह साईंअ जो सूरमियूं बिज़ात ख़ुदि हिकिड़ो रेज़िस्टेंस जो माहौल माण्हूअ में ग्रो थो थिए ऐं उन सां गॾु जेका जमालियाती सूंहं वधे थी माण्हूअ जे ज़हन जी, त उन में माण्हू ऐं बल्कि हाणे त साईं वारी ॻाल्हि जेका त हेतिरा उस्ताद पहिरीं नबी आया, नबियुनि खां पोइ ख़लीफ़ा आया या औलिया अलाह जा आया, बाबा बुले शाह जी या रूमीअ जी ॻाल्हि पाण करियूं त उन्हनि अमुन खे निहायत ख़ूबसूरत अंदाज़ में मुरविज करे सोसाइटीअ ॾांहुं पेश कयो। ईअं ई आहे बिल्कुलु। ऐं हाणे ठीकु आहे इहा नई जेका टेक्नोलॉजी अचे थी पई, कंहिं लिखियो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इलाही शयूं ख़तरनाक बि आहिनि ऐं उन्हनि जा जेके नतीजा निकिरंदा से अलाह जे छा हूंदा इंसान ज़ात लाइ। चवण जो मक़सदु इहो त माण्हू कॉन्शियसली त बसि सेटिस्फाई आहे त ठीकु आहे अचे थी पई ॾाढो मज़ो थींदो, पर हीअ जो हेतिरा माण्हू मट करे वेही रहंदा, कंप्यूटर रोबोट सॼो कमु कंदा, मायूं हंगामूं कंदियूं त भई असांखे रोबोट वठी ॾियो जेको कपिड़ा धोए सभु कम करे, सिर्फ़ु कपिड़ा न धोए, त इहे सभु शयूं असीं ॾिसूं था पिया। हाणे तारीख़ जे वहकिरे मां असीं लंघूं था पिया त असांखे उहा सभु शइ पंहिंजे ॿारनि खे कन्वर्ट करणी आहे ऐं ॿार ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ॾिसनि था पिया ऐं हुननि ते केतिरो असरु थिए पियो। त मुंहिंजी नंढड़ी मूंखां पुछे थी पई त नंढड़नि ॿारनि जो रेप छो थो थिए बाबा, ऐं या अहिड़ा ॾुखिया ॾुखिया सुवाल जॾहिं अचनि था त माण्हू बुनियादी तौर ते लुॾी वेंदो आहे त भई ॿार छा पियो पुछे, ऐं पर हक़ीक़त त आहे न। ऐं उन खां पोइ वरी अॻियां हली पाण जेका शइ करियूं था त भई रूहानियत हिकिड़े पासे थिए थी, उन में फ़िलासफ़ी बि अटैच थिए थी, किथे किथे एफिलिएट थिए थी, ऐं उन खां पोइ दुनिया जा सभु इल्म पढ़ूं त पिया न, रहमान अब्बास खे पढ़ूं था, उतां पाल कोलो खे पढ़ूं था, त इहे सभु शयूं असांखे ख़ुदि एजुकेट कनि थियूं, असांखे ख़ुदि असांजी जेका जाइलियत आहे, जेका हॿक ऐं झझक थिए थी सिंधी माण्हूअ खे, उहा ख़तमु थियूं कनि ऐं उन मुताबिक़ ई असीं लाइ अमल जोड़ियूं था पिया त भई अॻियां जेका असांखे मुंहुं ॾियणो आहे, कहिड़ियुनि शयुनि खे मुंहुं ॾियणो आहे, ऐं ॿार जी जेका अख़लाक़ी जेका ज़हनी ओसर थिए थी उनखे असांखे कीअं वधाइणो आहे, ॿारनि में अहिड़ो बॉन्ड हुजे माइट में ऐं ॿार में जो ॿारु सम्झी सघे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन खे शइ खे सोचणु घुरिजे, फोकस रखणु घुरिजे, पर माइट जी ज़िमेदारी वधीक आहे बिनस्बत ॿार जे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त ॿारनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुआशिरे खे ॾिसंदे, इम्पैक्ट्स खे ॾिसंदे असीं पाण हिकिड़ो सिधो रस्तो वठूं जेको असांखे शाह लतीफ़ो ॿुधायो आहे, अलामा इक़बाल ॿुधाए थो, ऐं सूफ़ियुनि बुज़ुर्गनि बि इहा ई शइ। बिल्कुलु बिल्कुलु फिदा हुसैन शाह साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे अव्हां। ऐं थोरो सर असां जंगी सूरत हाल ते स्टार्टिंग में ॻाल्हायोसीं ऐं मां चाहींदसि स्टेट ऑफ हार्मोस जेको दुनिया जो मुद्दो बणियलु आहे, ऐं छा त सम्झो त इहो मसइलो भला कॾहिं हल थींदो ऐं कीअं हल थींदो? हाणे इहो त सर्टेनली असां चई नथा सघूं कॾहिं थींदो या केरु कंदो, छो जो जेके बयानात आहिनि ट्रम्प जा ही अॼोको ॾींहुं ख़ासि तौरु तमामु इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे। राति हुन ट्वीट कई ताज़ी जंहिंमें हुन चवणु न खपे त गारियूं बि ॾिनियूं आहिनि ईरान खे ऐं चए तव्हां तयारु रहो, तव्हां
क़यामत तव्हां जी तरफ़ अची रही आहे ऐं पूरे मां जेको आहे त ईरान ख़तमु कंदमि सिर्फ़ु कुझु इलाइक़े खां अलावा सॼे ईरान ख़तमु हुजे, यानी हीउ कंहिं तरफ़ इशारो वधी रहियो आहे। ऐं छाजे करे सिर्फ़ु स्ट्रेट ऑफ हार्मोज़ जेकॾहिं ओपन न कई वई त पहिरां चए पियो का ॻाल्हि कोन्हे, तव्हां पाण करायो ऐं तेल असां खपाईंदासीं, यू टर्न जो वठंदो रहियो ट्रम्प। पर हाणे कॾहिं थींदी ऐं छा थींदो इहो अॼोको ॾींहुं इम्पॉर्टेंट तमामु, छो जो 15 पॉइंट्स जेके नुक़्ता हुया USA ॾिना त ही शर्त असांजा आहिनि ऐं ईरान पंहिंजे तरफ़ां 6 नुक़्ता ॾिना ऐं पाकिस्तान में चइनि मुल्कनि जी जेके सऊदी अरबिया, मिस्र ऐं तुर्किया ऐं पाकिस्तान जा फॉरेन मिनिस्टर गॾिया त हिनखे कंहिं बि नतीजे ते पहुचऊं। पर लॻे थो कुझु मुल्कनि खे इहा ॻाल्हि न वणी आहे, जंहिंजे करे ॾिसो त पाकिस्तान खां कल्ह नटोनी UAE चयो आहे त असांखे पैसा पंहिंजा वापसि करायो। त इहे छा हूंदा आहिनि, प्रेशर टैक्टिक्स हूंदा आहिनि त तव्हां ते प्रेशर विझी करे तव्हांजी ॻाल्हि मञरायूं, तव्हांजी ॻाल्हि मञरायूं, पोइ USA थी सघे थो, सऊदी अरबिया थी सघे थो, ॿियो को थी सघे थो। बहरहाल सो स्ट्रेट ऑफ हार्मोज़ जो लंघ तमामु इम्पॉर्टेंट आहे ऐं ज़ियालक 1980 जे दौरान चयो जंहिं बि स्ट्रेट ऑफ हार्मोज़ ते क़ाबिज़ थियो उहो मिडल ईस्ट जो बादशाह हूंदो, छो जो 30% दुनिया जी तरफ़ आयल वञे पियो। जीअं सवेरे स्ट्रेटजी ॻाल्हि कर ऐं ॿी ॻाल्हि उन खां पहिरीं मूं शेयर कंदुसि मतां रहिजी वञे त अमेरिका इहो चयो पियो त अॼोको ॾींहुं इम्पॉर्टेंट आहे, जेकॾहिं उन्हनि शर्तियूं मञियूं ठीकु आहे, स्ट्रेट ऑफ हार्मोज़ ओपन करे थो त ठीकु आहे, न त हेल अनलीश थींदी, क़यामत थींदी हिननि ते। पोइ थिए छा पियो हुनजो बयानु आहे, हीअ सीरियस ॻाल्हि आहे, छो जो को आम ॻाल्हि न आहे। पोइ इन खां पोइ छा दुनिया वर्ल्ड वार 3 तरफ़ वधंदी, छा इन में पोइ ट्रम्प जेकॾहिं स्ट्रेट ऑफ हार्मोज़ नथो खोले ऐं ईरान नथो वञे त एटम बम किराईंदो, ऐं ॿिए तरफ़ वरी ईरान ई बयानु आहे जेकॾहिं असां ते एटम बम किरायो वियो त हिन दुनिया जे नक्शे ते इसराइल न हूंदो ऐं पाण खे इवन अमेरिका बि पोइ तयारु रखे ऐं हिन जा असरात सिर्फ़ु ईरान ते न पवंदा बल्कि इन जी ताबकारी पूरे ख़िते ते पवंदी। ऐं ॿियो सुवाल ॿी ॻाल्हि इहा त जेकी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, जेको ईरान बार बार करे रहियो आहे, ट्रम्प चए पियो सीज़ फायर यानी जंग बंदी, इसराइल बि उन ते मौक़िफ़ ते आहे, उन इतिहादी, पर ईरान जो हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे सीज़ फायर न, अमुन ऐं अमुन। असां चाहियूं था अमुन थिए यानी जंग एंड थिए, सीज़ फायर न थिए। एंड ऐं सीज़ फायर में फ़र्क़ु आहे, जॾहिं असां वार स्ट्रेटजी पढ़ंदा आहियूं त वरी ईअं न थिए त तव्हां 6 महीननि खां पोइ, साल खां पोइ वरी इसराइल या अमेरिका गॾिजी करे साई पटे ऐं हथियार गॾु करे मिलिट्री खे पंहिंजी जेको आहे, छो जो हींअर जी सैर ॻाल्हि थकिजी चुका आहिनि, जॾहिं तव्हां कंटिन्यू जंग विढ़ंदा ऐं हिटलर जे हाराइण जी बि इहा ई वजह हुई, छो जो रूस जॾहिं हुनखे हारायो ॿी जंग अज़ीम जे पहिरीं 1945-46 में, हुननि चयो स्टालिन वॾो स्ट्रेटजिस्ट हुयो, छो जो रूस जो जेको हुयो त उन चयो त हिननि खे एतिरो टाइम लॻायो हिटलर जी फोर्सिस अची रहिया आहिनि, छो हिटलर त जूं फोर्सिस अहिड़ियूं जे का बि जंग हाराए न पई, त हुननि चयो हिननि खे एतिरो टाइम कयो, छो जो मास्को ताईं पहुचण वारा उन्हनि खे टाइम खपे ऐं उन्हनि खे इंगेज रखो ताकी उन्हनि जूं गोलियूं ख़तमु थी वञनि, हू थकिजी वञनि, मटीरियल ख़तमु थी वञे, ऐं वाक़ई ईअं थियो हू जंग हारायो आहे। इसराइल बि ईअं थकिजी चुका ऐं अमेरिका जा हथ पेर ईरान अॻे ई वढे छॾिया। जीअं सवेर ॻाल्हि हुन स्ट्रेटजी अहिड़ी तयारु कई, छो जो 7 समुंड पार मिज़ाइल्स नथो केरे सघे, पर इहे बि रिपोर्ट्स अचनि पियूं त नॉर्थ कोरिया थी सघे थो त ईरान खे मिज़ाइल्स अहिड़ा ॾिना आहिनि जेके 2000 माइल्स ताईं, जंहिंखे लॉन्ग रेंज मिज़ाइल्स चऊं था, उहो मार करे सघनि था। जेकॾहिं एटम बम किरे थो ऐं ईरान उहे यूज़ करे थो त पोइ दुनिया जो छा थींदो, हिकिड़ो तमामु वॾो सीरियस सुवालु आहे इहो त, हा बिल्कुलु हिकिड़ो डेम सीरियस आहे इहो। पर हाणे ट्रम्प ते डिपेंड करे थो त जेकॾहिं स्ट्रेट ऑफ हार्मोज़ नथो खुले, ऐं छो जो हीअ माना हाणे टेबल ऑफ टॉक जीअं चवंदा ज़िद ते अची वञनि ॿई अपोनेंट्स। ईरान जो पंहिंजो मौक़िफ़ आहे जेको ट्रम्प उनखे ॿुधण लाइ मञण लाइ तयारु आहे, ऐं जेको ट्रम्प जो मौक़िफ़ आहे उहो वरी ईरान डेफिनेटली न मञींदो। त उन में हाणे नताइज कहिड़ा निकिरनि था, कीअं फ्लेक्सिबिलिटी अचे थी, पाकिस्तान में बि टाक्स थिया, उनजो को ख़ासि अञा नतीजो ॾिसण में न पियो अचे। ऐं वॾी जेकी ट्रेजिडी आहे हींअर, छो जो जॾहिं तव्हां पाकिस्तान इंडिया विढ़े थो, पाकिस्तान अफ़गानिस्तान विढ़े थो, या सऊदी ईरान जी जंग थिए थी, या ॿियनि मुल्कनि जे विच में थिए थी, त उन में ट्रैकड़ी करण वारो या जेको टेबल ते आणण वारो केरु हूंदो आहे, ताक़तवर शख़्स हूंदो आहे या चौधरी तव्हांजो हूंदो आहे, जीअं अमेरिका आहे, चीन आहे, रूस आहे या ॿिया आहिनि। पर हिते छा आहे, ख़ुदि तव्हांजो चौधरी
जंग में इन्वॉल्व आहे, बिल्कुलु अमेरिका ख़ुदि इन्वॉल्व आहे, यूनाइटेड नेशन ऐं हरूभरू इन्वॉल्व आहे, उन हरूभरू पंहिंजो पाण खे डायरेक्ट इन्वॉल्व आहे, यानी नाहक जंग आहे, अनलॉफुल आहे, इलीगल आहे, इलॉजिकल आहे, अनइथिकल आहे, मां उनखे चवां थो सभु वर्ड हुन में यूज़ कयो, इंसान ज़ात जो क़तल करे, उहा अलॻि स्टोरी आहे वरी, जंहिंमें सिविलियंस ते अटैक्स थियनि पिया, हॉस्पिटल्स ते थियनि पिया, यूनिवर्सिटीज़ ते थियनि पिया, 750 स्कूलनि ते हमला थिया आहिनि, 350 हॉस्पिटलनि ते हमला थिया आहिनि ईरान ते, ऐं उनजी मोट में ईरान सिविलियन ते हमलो न कयो आहे, न कंहिं हॉस्पिटल ते हिन वक़्तु कयो आहे, न कंहिं यूनिवर्सिटी ते कयो आहे। सो स्टेट ऑफ हार्मोस इहो लंघ तमामु इहा इम्पॉर्टेंट पॉइंट आहे, इन जी जेको डिसीशन छा थो थिए ट्रम्प जो तमामु अॼु जो ॾींहुं इम्पॉर्टेंट आहे, उन में छा पियो थिए इहा ॻाल्हि सोचण जी आहे, ऐं इहा अनसर्टेन आहे स्टिल, छो ट्रम्प जी का ख़बर नथी पए, कॾहिं कॾहिं तव्हांखे चए पियो त बाबा मां अमुन चाहियां थो, ऐं ॿिए ॾींहं ते वरी बॉम्बार्डमेंट करे पियो, मां सीज़ फायर कयां पियो, तंहिंजे करे उन जी ॻाल्हि ते हींअर को एतबार न पियो करे, ऐं राति ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जे जेको आहे त मेंबर चीफ जेको रही चुको आहे, उन चयो त ट्रम्प त पागल थी चुको आहे, हींअर हू जेकॾहिं उन ते ईरान ते हमिलो करे पियो जिथे एटॉमिक तनसीबात आहिनि, त उन जा छो जो IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जो उहो मेंबर आहे, त हू सम्झे थो उन जा असरात केतिरा गहरा निकिरंदा, ऐं इवन उन जे हींअर सेनेटर्स ऐं कांग्रेस बि उनखे यानी पागल करार ॾेई छॾियो आहे, ऐं कांग्रेस को बग़ैर तव्हां न एटम बम किराए सघो था, न जंग करे सघो था, पर ट्रम्प कंहिंखे नथो मञे, यानी हिकिड़ो चवनि था त हीअ हाणे पोड़ो थी चुको आहे, हिन दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो आहे, अजीब ग़रीब ॻाल्हियूं करे पियो, त हीअ का जंग आम न आहे जो तव्हांजो जेको मूवी हुजे ऐं जेको आहे जेम्स बॉन्ड मथां हेलीकॉप्टर तां अची लहे ऐं गोलियूं हलाए चए त हाणे सरेंडर थी वियो, ख़तमु थी वियो, हीअ मूवीज़ में ईंदो त अमेरिकन ईंदा आहिनि, हेलीकॉप्टर से लहंदा आहिनि, तव्हां ॾिसो त हींअर तो ई 17 खां मथे एयरक्राफ्ट्स जेके अमेरिकन ईरान किराए चुको आहे, यानी ईरान जी टेक्नोलॉजी ॾिसो, ऐं ट्रम्प चए पियो मूं हुनजी एयर सिस्टम नेवी सिस्टम खे ख़तमु करे चुको आहे, तंहिंजे करे मूं ज़मीनी फोर्स लाहींदुसि, पर हींअर प्रूफ कयो कल्ह टोनी ईरान त ईरान को आम मुल्क न आहे, ऐं हुननि हीअ शयूं रखी छॾियूं, इहो असां सम्झूं था, असां जॾहिं वार स्ट्रेटेजी कयूं था, कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन पढ़ूं पिया त सम्झूं पिया हुन अञा इवन जदीद हथियार जेके सोफिस्टिकेटेड वेपन्स चऊं पिया या अनकन्वेंशनल वेपन्स आहिनि या ख़तरनाक तरीन हथियार आहिनि, मुंहिंजे एनालिसिस मुताबिक़ अञा उन्हनि खे शायदि टच बि न कयो आहे, ऐं जेकॾहिं उहे निकिता त पोइ छा थींदो, छो जो वार में तव्हां ईअं कंदा हो त तेसीं ताईं हलणु ॾियो जेसि ताईं जेतिरा दुश्मन करे थो अटैक, वरी उनजी रिटेलिएट कयो, उनजो जवाबु ॾियो, पर वधीक नुक़सानु कंदो त वरी पोइ उहो बि तव्हांजो ओतिरो, तंहिंजे करे ओड़ा तव्हां ॾिसो न, हुननि तव्हांजी ईरान ते इसराइल ऐं अमेरिका ऑयल रिफाइनरी ते ऐं तनसीबात ते ऐं जेको आहे त मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते हमला कया, त ईरान बि कया उन इसराइल ते, पर उन्हनि हॉस्पिटल्स ते, यूनिवर्सिटी ते, स्कूल ते, सिविलियन ते, जेके नंढा ॿार 2 ॾींहं पहिरीं ॿारड़ियूं रांदि कनि पियूं त मैदान ते उन्हनि बम किरायो, तक़रीबन 100 जे लॻभॻि नियाणियूं क़तल थी वियूं, मारिजी वियूं, त ईरान ईअं न पियो करे, या उन खां पहिरीं ॾींहं जेके हिननि बम्बार्डमेंट कई, तव्हां ख़बर 200 जे वेझो या 200 खां थोरो वधीक उहो जेको गर्ल्स स्कूल उन ते किरायो, उन्हनि जी डेथ थी वई, इहो छा आहे ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु आहे, हीअ जेकी जंग आहे जेके अमेरिका इसराइल विढ़नि पिया, इहो इंटरनेशनल लॉ जे ख़िलाफ़ु वञी रहिया आहे, त जेकी सवेरे ॻाल्हि चौधरी जेकर पाण इन्वॉल्व आहे त पाकिस्तान जी त ॻाल्हि न मञींदो, ऐं अमेरिका हाणे जंग खे रोकण वारो केरु हुजे, जे रूस चए थो रोकियो, जेकॾहिं चीन चए थो रोकियो त चीन चए थो रोकियो, चीन जी ऐं रूस जी त हू ॻाल्हि न मञींदो, छो न मञींदो, छो जो हू अॻे ई उनजा आइडियालॉजिकल यानी नज़रियाती उनजा इख़्तिलाफ़ आहिनि, इकोनॉमिक इख़्तिलाफ़ आहिनि, मिलिटरली इख़्तिलाफ़ आहिनि, पॉलिटिकली इख़्तिलाफ़ आहिनि, हर पैमाने ते उन सां त हुननि जी जंग आहे, यूक्रेन में छो जंग लॻल आहे, छो रूस खे उते एंगेज करे, चाइना खे उन ताइवान सां विढ़ाइण जी कोशिशि करे, पर चाइना हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जेको थधो मुल्क आहे, जेको इनडायरेक्ट स्ट्रेटजी, वार विदाउट फाइटिंग विन द वार, उन जी जीअं ॿुधायो सवेरे चाइनीज़ जो संज़ू स्ट्रेटजिस्ट चई, उन्हनि ते इहे अमल कनि था, किल द मैन, किल द एनिमी एंड फाइट द एनिमी एंड डिफीट द एनिमी विदाउट फाइटिंग, यानी जंग अहिड़ी कयो जो तव्हांजा हथ बि बचनि, तव्हां ज़ख़्मी बि न थियो ऐं तव्हांजो दुश्मन बि मरे, त हू इकोनॉमिक वार विढ़े थो, जेको स्ट्रेट ऑफ हार्मोस जी तव्हां ॻाल्हि कई रही, उहो सॼी
जंग इन करे छिड़ी वई आहे त चाइना खे डिस्ट्रक्ट कयूं। हाणे तव्हांजी ताक़त आहे ऐं तव्हांजी ताक़त उभरंदड़ ताक़त आहे, इकोनॉमिक मिलिटरी तव्हां उभरी रहिया आहियो। तव्हां जेकॾहिं उन खां इनकार कयो त इहा रियलिस्टिक ॻाल्हि न थींदी। त अमेरिका बि ईअं ई आहे त चाइना खे हू मञे कोन थो, हू चाहे थो हाणे इन जी कीअं रोकथाम, हुनजे एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहे त हीउ चौधरी थी चुको आहे, दुनिया जो सुपर पावर आहे। हींअर दुनिया हिकु ताक़त ते कामयाबु न आहे, यूनिपोलर न आहे, सिंगल पोल्स ते न आहे जो अमेरिका ताक़त हुजे, हिते रशिया, चाइना, अमेरिका ॿियूं ताक़तूं आहिनि। ऐं हींअर त ईरान जेको ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे, दुनिया इन मां सिखणु खपे हिनखे। त चइनि पिया त ईरान त कुझु न आहे, न त हालांकि न एटम बम आहे उन वटि, न उनजो तजुर्बो कयो आहे, न एटॉमिक क्लब जो मेंबर आहे। चयो वेंदो आहे न त तव्हां पंहिंजे उन सोच जी बुनियाद ते कंहिंजी ताक़तुनि खे नथा घटाए सघो। ठीकु आहे, उहा तव्हांजी सोच आहे त अॻिलो जेका अॻियां कुझु माण्हू आहिनि, उहो मुल्क आहे त उहा उनजे वटि ताक़त घटि आहे, पर जॾहिं उन जूं स्ट्रेटजीज़ साम्हूं अचनि थियूं त उहे असांखे वाज़े कनि थियूं त उहो केतिरो ताक़तवर आहे। अच्छा सर, पाण वधीक कंटिन्यू कयूं था तव्हां खां ई, पर वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरीं नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नो डाउट इलाही इंट्रस्टिंग असांजी गुफ़्तगू हले पई, पर नंढिड़ो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।